जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया आहियूं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम साणु करे। प्रोग्राम जो नालो आहे सलाम सिंध ऐं असीं अवां जा मेज़बान हूंदा आहियूं। तव्हांखे रोज़ु ख़बर आहे, पर जेकॾहिं को दोस्त, को संगती, को मिट माइट, को परस्तार, को टीवी ॾिसंदड़ सिंध टीवी खे जेको ॾिसे थो, जेको प्यारु करे थो, जेको मोहबत करे थो सिंध टीवी सां, उहो जेकॾहिं अॼु पहिरियों भेरो प्रोग्राम ॾिसे थो त उनखे आउं ॿुधायां त मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी ऐं मां आहियां सदफ भुट्टो। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां, मज़े में, करार में। अॼु सुबुह सुबुह सां मूं अशफाक़ अहमद साहिब जो हिकिड़ो किताबु पढ़ियो पए। अशफाक़ अहमद साहिब जे हिकिड़े किताब में ईअं बि लिखियलु आहे, ॾाढी मूंखे ॻाल्हि वणी त जेकॾहिं असां अल्लाह ताला जी ख़ुशनूदीअ जे करे, उनजी रज़ा जे करे कंहिं इंसान सां जेकॾहिं मोहबत कयूं था, मोहबत सां पेश अचूं था, सुठो वर्ताव कयूं था, त ईअं तव्हांखे महसूसु थींदो ॼणो ख़ुदा पाक तव्हांखे मुस्कुराए ॾिसी रहियो आहे। सो अहिड़ी ज़बरदस्त जेकॾहिं कैफ़ियत पाण जे अंदर में अची वञे ऐं अहिड़े पुरलुतुफ़ माहौल में पाण अची वञूं त पोइ अञा ॿियो छा खपे। सुबुह सुबुह सां ऐं चहिरे ते मुस्कुराहट इंतिहाई लाज़मी आहे, खिलणु इंतिहाई लाज़मी आहे। हज़ारे ग़म आहिनि, हज़ारे परेशानियूं आहिनि। तव्हां जीअं सवेर ॻाल्हि पे कई त मां परेशान आहियां थोरी। जी बिल्कुलु। परेशानी ॾुख सुख ज़िंदगीअ में सहणो पवंदो आहे, कॾहिं रोअणो पवंदो आहे त कॾहिं खिलणो पवंदो आहे। इहे ज़िंदगीअ जा सभई हिसा आहिनि। अॼु वर्ल्ड छड़ी डे बि आहे, वाइट छड़ी डे। ऐं जेकी असांजा दोस्त, असांजा बुज़ुर्ग या असां जेके पाड़ेसरी तव्हांजे आसपास जेके रहनि था, जेके अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि, जेके ॾिसी न सघंदा आहिनि ऐं जिन जे हथ में हिकिड़ी छड़ी हूंदी आहे, हिकिड़ी काठी हूंदी आहे, हिकिड़ी लठ हूंदी आहे, जंहिंजे सहारे सां तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदा हू रोड पार कंदा आहिनि या तव्हांजे आसपास कॾहिं कॾहिं बसकरदाई में तव्हांखे घुमंदे फिरंदे बि नज़र ईंदा आहिनि। उहा जेका छड़ी आहे, उहा जेका लठ आहे, उहा उन्हनि जी ज़िंदगीअ जो सहारो हूंदी आहे। उन्हनि खे अॻिते वधण में बि उन्हनि सां सहकार कंदी आहे ऐं उन्हनि खे ॿुधाईंदी आहे त अॻिते तव्हांजे लाइ रोड मुस्बत आहे, खॾो त नाहे, को झाको त नाहे। पहिरियां हू उन सां सर्च कंदा आहिनि ऐं पंहिंजे जेका उन्हनि जी जेका ईअं खणी चवंदा छहीं जेका हिसा आहे उन सां महसूसु कंदा आहिनि त अॻिते जो रोड क्लियर आहे। सो उन्हनि जेकी अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि, उन्हनि खे सहारे ॾियण जी ज़रूरत आहे, उन्हनि सां मोहबत करण जी ज़रूरत आहे। जीअं मां थोरी देरि पहिरियां ॻाल्हि करे चुको आहियां, ईअं ई जेकॾहिं पाण सभिनी सां मोहबत कयूं ऐं ख़ासि तौर ते उन्हनि सां मोहबत कयूं जिन खे टाइम ॾियणु इंतिहाई अॼुकल्ह घटि थी वियो आहे। पाण सॼनि माण्हुनि खे ई टाइम नथा ॾियूं, पाण पंहिंजनि संगतियुनि खे ई टाइम नथा ॾियूं। सो इन्हनि माण्हुनि खे अञा वधीक टाइम जी ज़रूरत आहे, इन्हनि माण्हुनि खे सदफ़ अञा वधीक प्यार जी ज़रूरत आहे, तवजो जी ज़रूरत आहे, इन्हनि जो ख़्यालु रखण जी ज़रूरत आहे, इन्हनि जी सार संभाल जी ज़रूरत आहे। अच्छा, अहिड़ा माण्हू वरी मोहबती बि इलाही हूंदा आहिनि, उन्हनि जी दिलनि में, उन सां तव्हां ॻाल्हायो, उन्हनि जी हमदर्दी, उन्हनि जो मोहबत, उन्हनि जो ॻाल्हाइण जो तरीक़ो, उन्हनि सां वेहणु, उन्हनि जी केयर, उन्हनि सां मतिलबु मूंखे लॻंदो आहे उहे वाक़ई में माण्हू वाक़ई में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सो उन्हनि खे प्यारु ॾियो ऐं मोहबत वठो ऐं मोहबत ऐं प्यार जेकॾहिं उन्हनि खे तव्हां ॾींदो, टाइम ॾींदो, त जेकी हू तव्हांजे लाइ दिलि सां जेकी दुआऊं कंदा आहिनि, उहे दुआऊं अहिड़ियूं हूंदियूं, कमाल जूं हूंदियूं, माना सौ सिधो तव्हांजो कमु थी वेंदो। अॼु वर्ल्ड ग्लोबल जेको आहे हैंड वॉश डे बि आहे ऐं पाण हैंड वॉशिंग जे हवाले सां अक्सर पाण गुज़िरियल कई महीननि खां वठी प्रोग्राम कयूं था ऐं उहा ॻाल्हि इन जे करे कंदा आहियूं त कोरोना जी वबा बि आहे, त जेका स्टार्ट आहे जीअं बीमारीअ जी, इन वबा जी, उहो स्टार्ट चवनि था त हथनि जी केयर सां थिए थो। ऐं जेकॾहिं हथनि जी केयर पाण नथा कयूं ऐं पाण लापरवाही कयूं था, हैंडशेक्स जेकी कयूं था सभिनी सां, उन्हनि सां बि थोरो मसइलो थिए थो। सो बहरहाल हथ धोइजनि, बार बार हथ धोइजनि, इन्हनि में को बि हर्ज न आहे। जेकॾहिं पाण के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, मूं वटि इलाही दोस्त आहिनि मुंहिंजी सर्किल में, उन्हनि जो हवालु तव्हांखे ॿुधायां, के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी मानी बि खाईंदा आहिनि न त हथ न धोईंदा आहिनि, न त हथ त धो, चवंदा आहिनि शींहनि जा हथ धोतल हूंदा आहिनि। यार हाणे इहो बि तरीक़ो आहे, शींहं भली तव्हां हुजो, पर जॾहिं का बीमारी ईंदी आहे, जॾहिं का वबा ईंदी आहे, जॾहिं को जरासीम, को वायरस जॾहिं लॻी वेंदो आहे त पोइ शींहं बि साईं पोइ शींहं न रहंदा आहिनि। अच्छा, अहिड़नि माण्हुनि खे बि सुकून इलाही कीअं मिली वेंदो आहे। असां जेसि ताईं हथ न धोऊं तेसि ताईं त मतिलबु का ॻाल्हि ई सम्झ में न ईंदी आहे, कंहिं शइ खे असां पकड़े न सघंदा आहियूं, गिलास पकड़े पाणी कोन पी सघंदा आहियूं, जेसि ताईं हैंड वॉश कोन थींदा असां ॿी कंहिं शइ खे हथ कोन लाहींदासीं। सो असां जहिड़ा माण्हू जेके हर हथ धोईंदा आहिनि त इन्हनि खे वरी चवंदा आहिनि हथ धोई कढ पवणु। सो के माण्हू हथ धोई कढ पइजी वेंदा आहिनि। सो बहरहाल मस्ती मज़ाक पंहिंजी जॻह ते, पर सीरियस मामिलो आहे, इहे हथ धोइणु घुरिजनि ऐं नह बि टाइम ते लाहिणु घुरिजनि ऐं सफ़ाईअ जो तमामु घणो ख़्यालु रखिजे, हैंड वॉश करणु घुरिजे ऐं हैंड सैनिटाइज़र बि तव्हां रखो, लापरवाही जो मुज़ाहिरो बिल्कुलु बि न कयो। ऐं हाणे वरी तव्हां चांहि पीओ था, मिठी चांहि हूंदी, यकीनन मिठी चांहि सां गॾु मिठी ॻाल्हि तव्हां सां कयूं, सुठी ॻाल्हि तव्हां सां कयूं, उहा इहा आहे त कैडबेरी जो डिलाइट जेको चॉकलेट आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे यार, ॻाल्हि आहे सिधी। मां कल्ह बि हिनखे खाई चुको आहियां, अॼु बि खाईंदुसि ऐं पंहिंजे फैमिली मेंबर्स जे लाइ बि खणी वेंदुसि। कैडबेरी डिलाइट ॾाढो ज़बरदस्त चॉकलेट आहे, 10 रुपए जो हिकिड़ो आहे ऐं हिकिड़ो साशे तव्हांखे मिले थो, हिकिड़ो रेपर जेको हिन वक़्तु तव्हां स्क्रीन ते बि ॾिसो पिया, ॾाढो सुठो आहे।
मज़ेदार आहे, टेस्टी आहे। तव्हां पंहिंजी ॿोली में चवंदा आहियो यमी आहे। यम्मी, यस। खाइण खां पोइ यम्मी। सो मज़ेदार चॉकलेट आहे, तव्हां खाओ बिल्कुलु। ऐं पंहिंजनि महिमाननि खे बि खारायो। अॼुकल्ह चॉकलेट्स खाइण जो माना हिकिड़ो सिलसिलो वधी थोरो वियो आहे, मूंखे लॻंदो आहे। मां सम्झां थी, मां जो कल्ह हिकिड़े ईअं जस्ट हिकिड़ी ट्राई कई हुई, हे कैडबरी डिलाइट जो आहे। मां चांहि बॉइल करे जॾहिं असां चांहि पकायूं पिया, असां कॉफ़ी हुन में विझंदा आहियूं, पर मां हुन में जस्ट थोरी चॉकलेट विधी हुई, हुन टेस्ट ई डबल थी वियो। एतिरो मज़ो पियो अचे। इहो माना तव्हांजो पंहिंजो फार्मूलो आहे। इलाही मज़ो पियो अचे। हूअं न खाओ, पर हिन चांहि में विझी हिनखे ज़रूरु ट्राई कजो। सो कैडबरी डिलाइट ॾाढो ज़बरदस्त चॉकलेट आहे, मार्केट में पहुची वियो आहे ऐं हिननि जा स्लोगन्स बि हुजा आहिनि, शेर बि तव्हांखे ॿुधाईंदव। दिलि जीतो कैडबरी डिलाइट से, अगर चाहते हो लाइफ हो फुल ब्राइट तो खाया करो कैडबरी डिलाइट। जिंदगी में भर दो खुशियों के रंग, जिंदगी में भर दो खुशियों के रंग, जीत लो हर दिल कैडबरी डिलाइट के संग। वाह 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 वाह, जिंदगी में भर दो खुशियों के रंग, जीत लो हर दिल कैडबरी डिलाइट के संग। मां अॼु बि इरशाद खे ॿुधाईंदी आहियां, इरशाद जा हिकु ॿ शेर जी आख़िरी लाइन से मां ज़रूरु कोशिशि कंदमि पूरी करण जी। सो कैडबरी डिलाइट जेको शेर आहे इहो बि असांखे वणंदो आहे। कैडबरी डिलाइट पाण बि ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं हुनजो ज़ाइको, हुनजी जेका टेस्ट आहे, हुनजो जेको मज़ो आहे, हुनजो लुत्फ़ु आहे, तव्हां बि वठी ॾिसो ऐं पोइ असांखे ॿुधाइजो त तव्हांखे कैडबरी डिलाइट हीअ चॉकलेट तव्हांखे कीअं लॻो ऐं पंहिंजनि ॿारनि खे, महिमाननि खे, कंहिंखे तोहफ़े में ॾियणु चाहियो था, कंहिंजी सालगिरह आहे, बर्थडे आहे, शादी आहे, पार्टी आहे, त हुन सां गॾु पाण खई वञो ऐं हुनखे जेकॾहिं तव्हां चॉकलेट्स बि ॾींदव, का रिंग बि ॾींदव, को तोहफ़ो बि ॾींदव, त अञा वधीक मज़ो अची वेंदो। तोहफ़नि जो वॾो शौक़ु आहे तव्हांखे? ॾियणु घुरिजनि, तोहफ़ो ॾियणु हूअं बि सुनत आहे ऐं तोहफ़े ॾियण सां मुहबत बि वधंदी आहे, प्यार बि वधंदो आहे। अॼुकल्ह अलाए छो माण्हू नथा ॾियनि तोहफ़ा, उहा ॿी ॻाल्हि आहे न, ज़रूरत कंहिं ज़माने में तोहफ़नि जो हिकिड़ो सिलसिलो हूंदो हुयो। सो बहरहाल दिलि जो तोहफ़ो ॾियण खां पहिरियां वरी बि थोरो सोचिजो, इहो तोहफ़ो इंतिहाई नाज़ुक बि हूंदो आहे, इंतिहाई महांगो बि हूंदो आहे, इंतिहाई क़ीमती बि हूंदो आहे ऐं उनजी सार संभाल लहण जो मामिलो बि थोरो अची वेंदो आहे विच में। सो इहो तोहफ़ो ॾियण खां पहिरियां 2-4 भेरा न पर 100 भेरा सोचिजो। अॼु असांजे प्रोग्राम में जेकी मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदो आहे। सभ खां पहिरियां जेका महिमान शख़्सियत आहे, तव्हां करायो बल्कि। एडवोकेट हिम्मत अली शाह साहब, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं असांजा ॿिया गेस्ट आहिनि रिटायर्ड मेजर खुर्शीद शाह साहब। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक है, तबीयत सही है आपकी? सर खुर्शीद, में इतनी ठंड में थोड़ा मुश्किल तो लग रहा होगा आपको, जैसे आप तो फौजी हैं, आपको इतना वो फील नहीं हो रहा होगा, जाहिर सी बात है। सही बात है। अच्छा जी, कुछ गेस्ट असांजा आहिनि जेके अञा थी पुॼा कोन आहिनि, पर असां हिकिड़े फनकार खे ज़रूरु इंट्रोडक्शन कराईंदा था। फनकार खां पहिरियां मौसीकार जी ॻाल्हि कयूं, छो त फनकार मौसीकार खां बग़ैर अधूरो आहे, बिल्कुलु, ऐं अणपूरो आहे। सो असां सां गॾु हूंदो आहे उस्ताद मुहर्रम नाज़ साहिबु, अॼु बि हुनखे भलीकार चऊं था। साईं वाह वाह, अॼु त माना ईअं सफ़ा ईअं रंग ॾाढो सुठो पातो अथव। अंडे जी ज़र्दी, कस्टर्डी कलर। वाह 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 वाह, तव्हां सां अॼु असांखे कंहिंजी ॻाल्हि कई, कंहिंजी डिमांड आहे? ओ बि इंचार्ज मूंखे त कॾहिं कोई एडवाइस कोन ॾिनी आहे, मां ॾिसो कॾहिं लाइट पाईंदी आहियां, कॾहिं डार्क पाईंदी आहियां। सो राजा सुमरू साहिब असां सां फनकार असां सां गॾु आहे। राजा सुमरू साहिब खे भलीकार चऊं था। साईं वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांखे ॿुधूं था, बाक़ाइदगी सां दिलि खोले ऐं बाक़ाइदगी सां जेको आहे मज़ो वठंदासीं प्रोग्राम में, लुत्फ़ वठण वारो नंढड़ी साई वठूं पहिरियां, पोइ मोटी था अचूं। बिल्कुलु नाज़रीन, हलूं था कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहिजो। सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। सलाम सिंध में भलीकार, ख़ुशि आमदीद, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असां सुबुह सां गॾु हूंदा आहियो, सुबुह सां अखि पटींदा आहियो ऐं टीवीअ ते निगाह विझंदा आहियो, असांखे ॾिसंदा आहियो। ऐं ख़ासि तौर ते असांजो प्रोग्राम सदफ़ जेकी असांजूं अदियूं आहिनि, जेकी भेनरूं अमड़ियूं, उहे सुबुह जो ॾिसंदियूं आहिनि, छो त मर्द हज़रात उहे वेंदा आहिनि पंहिंजे कमकार ते। शाबाश आहे उन्हनि खे जो उहे उथनि था ऐं कमकार ते पंहिंजो जेको फ़र्ज़ु सरंजाम असीं बि कमकार। सो जेकी भेनरूं आहिनि उहे वरी हिन वक़्तु किचन में बि हूंदियूं आहिनि, रंधिणे में बि हूंदियूं आहिनि, असांजो प्रोग्राम बि ॾिसंदियूं बि आहिनि, ॿुधंदियूं बि आहिनि, परे खां कनाईंदियूं बि आहिनि। इरशाद छा थो चवे, सदफ़ छा थी चवे ऐं कहिड़ो कलाम अॼु ॿुधिजे थो। नई महिमान बि असां सां प्रोग्राम जो हिसो थी आहे। हूअं त तमामु घणी पुराणी आहे ऐं सीनियर एक्ट्रेस आहे, मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते उनखे तव्हां ॾिसंदा आहियो। उर्दू मीडिया ते बि तमामु घणा उनखे ड्रामा मिलंदा आहिनि ऐं उन्हनि में बि भरपूर किरदारु उहो पंहिंजो निभाईंदी आहे। सिंधी मीडिया ते ख़ासि तौर ते सिंध टीवी जेके पाण ॻाल्हि कयूं त तमामु घणा अनेक ड्रामा उनजा असां वटि बि महफ़ूज़ आहिनि, मौजूदु आहिनि ऐं असांजी टीम जो हिसो रहंदी आहे, असांजे प्रोग्रामनि में शिरकत कंदी रहंदी आहे ऐं ॾाढी सुलझणी ऐं ॾाढी सुहिणी मनमोहिणी असांजी एक्ट्रेस आहे। नालो छा आहे हुनजो? अस्मा मुनीर। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? ठीक है, अल्लाह जो शुक्र है, मां बिल्कुल ठीक अच्छा है। हाँ सही सही मां सम्झी हम ये छा समझी होता है वो ये सम्झी वियासीं असांजी मेकअप रूम में गुफ्तगू थिए पई हिन जी उर्दू एतिरी क्लियर हुई त मूंखे लॻे पियो त हे शायदि उर्दू आहिनि, पर अच्छा असांजी वरी सिंधीअ में गुफ्तगू बि थिए असां हिक ॿिए खे बिस्किट शेयर कयूं पिया, कुझु खाऊं पिया, कुझु ॻाल्हायूं पिया, त हाणे मूंखे यादि अची सिंधी बि ॻाल्हाए सघनि थी इज़ी। अल्हम्दुलिल्लाह, बेसिकली त आई एम सिंधी ऐं आई एम प्राउड ऑफ माई सेल्फ त मां सिंधी आहियां। ऐं उर्दू चैनल्स में कमु करण जी वजह सां बि जेको आहे उहो तव्हांखे कमु मिलंदो ई उन बिहाफ ते जॾहिं तव्हांजी जेको प्रोनाउंसिएशन जेको आहे उहो बिल्कुलु परफेक्ट हुजे। प्रोनाउंसिएशन जो इलाही हुते एक्सेंट जो ख़ासि करे हूंदो आहे। एक्सेंट बेसिकली हूंदो ई या त जेको जेका बि लैंग्वेज जेको ॻाल्हाईंदो आहे घर में मादरी ज़बान हूंदी आहे त उन जो एक्सेंट में काथे न काथे वो झलक नज़र ईंदी आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां थोरी प्रैक्टिस खां पोइ उहो झलक ख़तम थी वेंदी आहे ऐं तव्हां इज़ीली हर लैंग्वेज ते उबूर हासिल करे सघो। अञा पाण खोड़ कचरियूं कंदासीं, इंशाल्लाह भोग मज़ाक़ूं कंदासीं। खुर्शीद साहब असां सां गॾु आहे। खुर्शीद साहब कैसे हैं? ठीक हैं जी आप? बिल्कुल मज़े से। रिटायरमेंट के बाद क्या फीलिंग्स हैं, क्या महसूस कर रहे हैं? आज़ादी मिल गई है, मज़ा आ रहा है लाइफ में, या कह रहे हैं कि भाई जल्दी रिटायर हो गया यार, वहाँ पर होता अभी? नहीं, कोई इतना फ़र्क नहीं पड़ा रिटायरमेंट के बाद भी, वो वैसी रूटीन चल रही है। एक आदत डेवलप हो जाती है ना, सुबह जल्दी उठना और काम पे लग जाना और शाम को जल्दी सोने, एक आदत जब डेवलप हो जाती है तो वो फिर रहती है इंसान के अंदर, रिटायरमेंट के बाद भी रहती है। सही। कल एक मैं लतीफ़ा पढ़ रहा था कि एक साहब के किराने की दुकान पे और एक लड़का था यंग सा, उसको कहते हैं यार मुझे 742 मटर उसके दाल चने की दाल के दाने दे दो। अच्छा। उसने 200 ग्राम तोल के दे दिए। उसने कहा था तुझे कैसे पता ये 742 हैं? कहते वो मेरे अब्बू भी रिटायर्ड हैं, वो भी दाने गिन के रखते हैं, तो आप भी जाके दाने गिनेंगे, आपके यही काम है। रिटायर लोगों का काम आमतौर पे यही होता है, मगर आर्मी में ही होता है, फौज में, आर्म फोर्सेस में, कि रिटायरमेंट हो जाती है अर्ली एज में। जैसे आप देखते हैं कि बाहर रिटायरमेंट की एज 60 ईयर्स और जजेस की 65 ईयर्स, और भी अभी भी कह रहे हैं कि जी जैसे इमरान खान साहब ने पिछले दिनों कहा था, एज की बात की थी कि जल्दी रिटायर हो जाया करें। तो फौज में एक लिमिट होती है सर्विस की। अच्छा, क्या रिटायरमेंट की क्या लिमिट होती है? इट इज़ अकॉर्डिंग टू रैंक्स। अच्छा, रैंक्स। और मिनिमम जो है वो तकरीबन 16, 17 साल, 18 साल है। अच्छा। और उससे ये बढ़ती जो ऑफिसर्स हैं उनकी 25 साल है, और 25 साल से जैसे रैंक्स बढ़ते हैं तो होती है। अभी 25 साल सर्विस करके और 16-17 साल का जब वो जाते हैं तो 42, 43, 44 में रिटायर हो जाते हैं। सही। जब वो इस एज में रिटायर हो जाते हैं तो उसके बाद फिर उनको अपना काम करना पड़ता है, घर चलाना पड़ता है। सही। लोगों को तो ये पता चलता है कि सारे बजट आर्मी खा रही है, मगर आप देख लें कि आपको अपने अपने शहर, इस मेट्रोपॉलिटन शहर कराची में देख लें कि कितनी फैक्ट्रियाँ, जितनी कुरंगी साइट एरिया चले जाएं या उस साइट एरिया में चले जाएं, जहाँ चले जाएं वहाँ को आपको एक आर्मी ऑफिसर मिला होगा, जॉब कर रहा होगा। क्यों कि वो उनका रिटायरमेंट के बाद भी उनको ज़रूरत पड़ती है, अपना किचन चलाने के लिए काम करने की ज़रूरत पड़ती है। तो अर्ली एज में रिटायर हो जाते हैं और उसके बाद वो और 10-15 साल काम कर सकते हैं। ये अर्ली एज में रिटायर हो जाते हैं, ये बड़ा अच्छा काम है वैसे फौजियों का, क्योंकि जो दूसरे महकमे हैं उनके हवाले से कहा जाता है कि भाई रिटायर हो गया बंदा तो वो बूढ़ा हो गया, वो खुद को छोड़ देते हैं वैसे ही, मतलब वो लेजी हो जाते हैं, सुस्त हो जाते हैं कामकाज में, लेकिन फौजी ही रहता है। उसमें ये भी होता है ना कि आप देखें कि एक काम करने के एक अपने इंसान की दिमाग की भी और जिस्म की भी एक सलाहियत होती है। तो वो सलाहियतें जो है ना, एक तो एक्सपीरियंस तो आता है, एक्सपीरियंस तो बढ़ता जाता है। वो शायद वकील साहब बैठे हुए हैं शायद कोर्ट्स में या शायद पॉलिटिक्स में, तो ठीक है चलता होगा, मगर एक्सपीरियंस यहाँ भी आता है। यहाँ पे जो होता है कि एक्सपीरियंस के लिए सारे लोग नहीं चाहिए होते, चंद लोग चाहिए होते हैं। तो चंद लोग जाते हैं ऊपर। आपके जो अभी चीफ ऑफ आर्मी स्टाफ है उनकी मेरे ख्याल से 35 ईयर से भी ज़्यादा सर्विस होगी, बल्कि 40 ईयर के करीब उनकी सर्विस होगी। तो इस तरह से जो जहाँ पे एक्सपीरियंस चाहिए होता है वहाँ पे फौज में वो लोग होते हैं। सही। मगर वो सारे के सारे तो ऊपर नहीं जाए। और दूसरा ये है कि एक पैरामिड की तरह एक होता है ये आर्मी का सिलसिला। तो आप सिविल अदारे जितने भी मारे हैं वहाँ पे तो आपका एक टाइम आया, आपके इतने बंदे 15वें ग्रेड से 16वें में चले गए, 16वें से 17वें में चले गए, वो जाके अपनी 60 ईयर्स की एज पे जिसमें चले गए। यहाँ पे ये नहीं होता, यहाँ पे
थोड़ा देख के आगे प्रमोशन होती है, बोर्ड्स होते हैं। सही अच्छा, फौजियों के अंदर जो शुरू से एक सख्तीपन, जब उनकी नई नई जॉब लगती है, जब वो टीन एज में होते हैं और उनको जब सख्ती, उनकी जो पीढ़ी वगैरह लगती है, उनकी वॉक वगैरह करवाते हैं, उनकी दौड़ लगवाते हैं, तो जब उनकी जब रिटायरमेंट होती है तो वाइज लोगों के अंदर, बल्कि ज़्यादातर लोगों के अंदर वो सख्तियाँ आ ही जाती हैं, वो बिल्कुल टाइम के पंचोल हो जाते हैं। इस तरीके की कोई आदतें हैं आपके अंदर? आपने कुछ सोचा है कि मेरी लाइफ में ये कुछ चेंज हुई हैं चीज़ें? ये तमाम जितने भी आर्म फोर्सेस के लोग होते हैं, जब रिटायर हो जाते हैं तो उनकी वो आदतें उनके साथ ही होती हैं। अच्छा। और वो एक ये शुरू में जो ट्रेनिंग में जो बिल्ट हो जाती हैं और बाद में जितना अर्सा वो सर्विस करते हैं उसमें वो साथ चलती हैं, वो पूरी लाइफ साथ चलती है। और बच्चे भी तंग होते हैं, अच्छी जो आदतें हैं वो होनी चाहिए। बच्चे ज़्यादातर तंग होते हैं, इतने स्ट्रिक्ट हैं, इतने सख्ती से बात करते हैं। उठ जाते हैं भाई, सोने सबको भी उठा देते हैं। सुबह उठ जाते हैं, रात को कहते हैं जल्दी सो जाओ, जल्दी सो जाओ। तो हमने सोना होता है, बच्चों को भी हम कहते हैं। आजकल थोड़ा सा दूसरा ये है कि अब थोड़ा सा ट्रेंड चेंज होता जा रहा है। ये आपका जो इंटरनेट और ये चीजें आ रही हैं, इससे थोड़ा बहुत इसके बाद सब फौजी हो गए। बस फौजी नहीं हो गए हैं, थोड़ा सा रातों को देर तक जागना करना। शहरों के और माहौल होता है, देहातों को और माहौल होता है। मतलब वो अपने घर की चौकीदारी करते हैं, सिक्योरिटी गार्ड लगे हुए हैं खुद ही, तो ये अच्छी बात है। अच्छा, वकील साहब बस असां गॾु आहे, हिम्मत अली शाह साहिब, साईं कीअं पियो वक़्तु गुज़रे ऐं इहो ॿुधायो त कहिड़ा केस अॼुकल्ह ख़ासि तौर ते बना साईं असांजे वटि? निस्बत अंदरूनी जेको आहे सो जेके असांजा ॻोठ आहिनि या रूरल एरियाज़ में, उतां खां कराची में असां वटि जेको हिते क्रिमिनल रेशो ऐं रेंट ऐं फैमिली जा मैटर तव्हांखे ख़बर आहे त घणा आहिनि हिते। ऐं असांजी प्रैक्टिस रही आहे सिविल ऐं क्रिमिनल साइड ते। ऐं तव्हां जो पहिरीं प्यारो अची वेंदो आहे फैमिली, त पोइ मजबूरन वरी उनखे जवाबु न ॾियणो पवंदो आहे, पोइ चवंदा आहियूं जी बिस्मिल्लाह। पर तव्हां वटि हिन वक़्त में हे जेको हिते हालात हलनि था, घणा केसिस कहिड़े हिसाब जा अचनि था? हिन वक़्तु हालात जेके हलनि था त 6 महीना थिया आहिनि, तव्हांखे ख़बर आहे कोरोना अची वई आहे, त इन में अक्सर जेके सिर्फ़ु कोर्ट जेकी बंदि हुयूं, हाणे अगस्त खां वठी कोर्ट ओपन थियूं आहिनि। पहिरियां त सिर्फ़ु बेल सक्सेशन सर्टिफिकेट वग़ैरह हलो थियनि पिया, ऐसे में हलनि पियूं, ऐं बाक़ी प्रोसीडिंग त बंदि हुयूं। सिविल कोर्ट बंदि हुई, क्रिमिनल कोर्ट्स माना जेके बेल वग़ैरह हुयूं हलनि पियूं, बाक़ी ट्रायल न पिया हलनि। डिवोर्स वग़ैरह कोन पिया कराइनि? डिवोर्स न, सूट एडमिट थियनि पिया, केसिस हलनि न पिया। पोइ बसि ॻाल्हि न वणी मूंखे तव्हांजी। असांजे हथ त कोन्हे, बसि उन्हनि जो कोन पई थिए, ॻाल्हि न वणी मूंखे तव्हांजी। ये सुठी ॻाल्हि न करणु घुरिजे। असल में इहो आहे त अगरि को अची वेंदो आहे, अची वञे थी, पोइ उनखे पहिरियों कोशिशि कंदा आहियूं त प्री ट्रायल में ई उन्हनि खे माना सेटलमेंट कराए छॾियूं। सही छो त कंहिंजो घर, भला असांजो मक़सदु आहे त असांजी रोज़ी बि थिए, पर रोज़ी खां बहितर आहे त कंहिंजो घर ठही वञे ऐं कंहिंजी मतिलबु हिकिड़ी लाइफ सेटल थी वञे थी, त हर घर में इहो तू में थींदी रहंदी आहे। ऐं अक्सर कराची में इहो थी वियो आहे त मुड़ुस जेकॾहिं पाणी जो गिलास न ॾिनो त ज़ाल वञी कोर्ट थी पहुचे, ऐं इहो तमामु ग़लति। मुड़ुस पाणी जो गिलास छो काॾे वञो? पोइ इन जे करे असां वटि इहे शयूं इलाही थी वियूं आहिनि ऐं अगेंस्ट इस्लाम आहिनि। सुन रहे हैं आप मेरे साथ, अगर कोई हस्बैंड अपनी बीवी को पानी नहीं देता तो जो बीवियाँ हैं वो कोर्ट पहुंच जाती हैं कि मुझे पानी नहीं पिलाया। इस तरीके से होना चाहिए नहीं। मैं समझती हूँ कि मियाँ बीवी जो है ना, कहते हैं एक साइकिल के, एक गाड़ी के, एक रिक्शा के, जो भी है व्हाटएवर, 2 पहिए एक साथ मिल के चलना चाहिए। अगर मियाँ ने या बीवी ने पानी मांग भी लिया तो इसमें बुरा नहीं मानना चाहिए, करनी चाहिए। आप बीवी की केयर करोगे तो वो बीवी भी तो आपका इतना ख्याल रखती है। ये असल में ये जो अभी ट्रेंड थोड़ा बहुत चेंज होता जा रहा है, जो अगर इसको हम, क्योंकि बीइंग मुस्लिम्स, हम मुसलमान हैं और शरीयत के देख के हम चले ना, जैसा कुरान पाक में औरत और मर्द के बारे में बताया गया है जी, और जैसा अहादीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने औरत और मर्द के बीच में तल्लुकात के बारे में बताया है, अगर हम उनको फॉलो करें और उसके मुताबिक चलें तो हमें किसी किस्म की कोई प्रॉब्लम नहीं होगी। वो ये गया है कि मर्द अपने मुख्तलिफ हक़ जताता है जो कि गलत, और औरत अपने मुख्तलिफ हक़ जताती है कि जो कि गलत। और उसके अलावा इसके बीच में जो लोग पड़ जाते हैं, रिश्तेदार, कान भरने वाले, सास, नान, साला, देवर, जेठ, जेठानी, जब ये लोग आ जाते हैं वो मसला और ख़राब हो जाता है। जब भी कभी ऐसा मसला हो, मियाँ और बीवी दोनों को समझाना चाहिए कि यू आर द वन, कि आप उससे बात करें,
बीवी मर्द से मियाँ से बात करे, मर्द मियाँ जो अपनी बीवी से बात कर, आपस में मसले को हल करें। अब आम तौर पे होता है कि छोटे बच्चे हैं, 2 बच्चे हैं, 4 बच्चे हैं, अब मियाँ बीवी में तलाक हो जाती है। जब वो बच्चे बड़े होते हैं, उनकी शादियाँ होती हैं और लड़की है या लड़का है, वो माँ बाप को बुलाया जाता है, फिर पता चलता है अच्छा ये इसकी माँ तो, इसको तो तलाक हुई थी। एक ठीक है, किसी की मियाँ की डेथ हो चुकी है, किसी की माँ की डेथ हो चुकी है, किसी ने दूसरी शादी की हुई है, दोनों को रखा हुआ है, उसमें से किसी की डेथ हो गई है, एक मियाँ की डेथ हुई है, माँ ने दूसरी शादी कर ली है, वो तो चलता है। मगर इस तरह से जब तलाक की बात आती है और जब वो रिश्ता लेने वाले आते हैं, उन तक ये बात पहुँचती है, तो थोड़ा बहुत फील होता है। बेसिकली वही बात है कि ब्रोकन फैमिली और एक जो आपको मतलब हैप्पी फैमिली है, उनमें बड़ा फर्क डिफरेंस है। बिल्कुल ये फ़र्क होता है। तो इस सिलसिले में अगर थोड़ा सा शरीयत को देखकर और अपने इस्लामी शआर को देखकर हम लोग चलेंगे तो बहुत ज़्यादा फ़ायदा होगा। इस रिश्ते में इस दुआजी तल्लुकात ज़्यादा से ज़्यादा बेहतर रहेंगे। सही से हम लोग अभी देख रहे हैं, लोगों को देख रहे हैं। दूसरा, अब मुझे नहीं पता कि मैं मीडिया में बैठा होंगे, जिक्र करना चाहिए कि नहीं करना चाहिए। आजकल के जो हमारे ड्रामे दिखाए जा रहे हैं, उनके अंदर जो हालात दिखाए जा रहे हैं, लड़कियां और लड़के उन लोग को ज़्यादा फॉलो करते हैं, जो गलत है। यहाँ पर एक छोटा सा वक्फा ले लेते हैं, मज़ीद इस पे बात करते हैं। ऐं असां सां गॾु फ़नकार बि आहे, सुठा कलाम बि तव्हांखे ॿुधायूं था। सो वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी भली कार चऊं था, ख़ुशि आमदी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं ॾाढी ज़बरदस्त कचहरी थिए पई, असांजी ॻाल्हि ॾाढी भली निकिती आहे, कम जी निकिती आहे। त ड्रामनि में अहिड़ा जेके आहिनि से स्क्रिप्ट अचनि पिया, ड्रामनि में अहिड़ी जेका आहे सा कहाणी अचे पई जंहिंमें माशरो थोरो बिगाड़ जो शिकार थी वियो आहे। तव्हां अहिड़ा ड्रामा कया आहिनि या न कया आहिनि, इहो ॿुधायो। मां मूंखे यादि न आहे, मूंखे जंहिंमें कंहिंजी नुंहुं थिया हुजो, शरारती नुंहुं थिया हुजो, हाँ नेगेटिव कैरेक्टर भी मां इलाही कया आहिनि। अच्छा, असांजा वरी काफ़ी इहो बि आहे, असांजी पंहिंजे मथां बि अहिड़ियूं शयूं जो इलाही असरु पवंदो आहे। जॾहिं मां नेगेटिव कैरेक्टर कयो हुयो त मां पंहिंजे घर में बि अहिड़ी हिसाब सां हलंदी हुयसि, रड़ियूं करणु हिननि सां हुननि सां। मूंखे ईअं ई पियो लॻे मां अञा ताईं ड्रामे में ई कमु थी कयां। पोइ मुंहिंजी अम्मी मूंखे चवंदी, तव्हांखे छा थी वियो आहे, तव्हां थोरो रिलैक्स थी छो नथा ॻाल्हायो, एतिरी शाउटिंग, एतिरो पंहिंजे मथां गुस्सो करणु, ॿियनि शयुनि खे मथां भरम रखणु। पोइ मां पाण वेही सोचींदी हुयमि त यार मूंखे थींदो छा थो वञे, त बेसिक कैरेक्टर अहिड़ा हूंदा आहिनि त तव्हांजी पंहिंजी लाइफ जे मथां इलाही असरु कंदा आहिनि। सही से असमा खां पुछा कयूं था। असमा माशाल्लाह अदाकारी आहे, जोर ॾेखारे पई सिंधी ऐं उर्दू मीडिया ॿिन्ही में। सिंधी मीडिया में वरी पाण थोरो अलॻि कल्चरल ड्रामा ॾींदा आहियूं, पर जेकॾहिं पाण उर्दू मीडिया जी ॻाल्हि कयूं त उते अलाए छा पियो हले अॼुकल्ह, भाॼाई जो इश्क ढेर सां थो हले। सो इहो माशरे जो बिगाड़ आहे न, घर में जेकॾहिं का छोकिरी ॾिसे त पोइ मसलो थिए थो, ध्यानु वञे थो हुन तरफ़। अच्छा, उहो सोचींदी आहे त मूंखे बि करणु घुरिजे, जॾहिं ॾेखारीनि था त थी सघे थो, मतिलबु इहो थी सघे थो, उनखे रिश्तनि जी सुञाण ख़तम थी थींदी न। हाणे मां हिकिड़ो कैरेक्टर कयो आहे, उहो मतिलबु हींअर बसि हुनजी मतिलबु प्रोमो हले पियो उहो जियो जे लाइ, त उन में फितरत ड्रामो आहे, त उन में बि मतिलबु इहा शइ ॾेखारी, मतिलबु नेगेटिविटी, थोरो मुंहिंजो बि नेगेटिव किरदारु आहे उन में। ऐं मतिलबु हिकिड़ो मर्द जेको आहे उहो पहिरें माउ सां अटैचमेंट हूंदी अथसि, पोइ उहो मरी वेंदी आहे त उनजी जेको आहे उहा धीउ खे वठी ईंदो आहे, ज़बरदस्ती कूड़ो निकाहनामो ठाराए ऐं उनखे जेको आहे पंहिंजे घर वठी ईंदो आहे, ऐं पाड़े वारनि खे सभिनि खे मतिलबु उहो ॾेखारींदो त भई हे मुंहिंजी ज़ाल आहे, हालांकि उहा उनजी ज़ाल न हूंदी आहे। पर इनखे सम्झ वाक़ई मूंखे सम्झ में नथो अचे, अॼुकल्ह जेको बि हींअर ड्रामा जेतिरा बि हलनि पिया, कुझु अहिड़े ई क़िस्म जा आहिनि। जेके पुराणियूं स्टोरियूं हूंदियूं न, उहो अञा स्टोरीज़ पर हे इन जो बि जेको आहे न, हालांकि अंजाम लास्ट में ॾाढो भयानक ई हूंदो आहे, बट जेको सॼो उहो अंजाम खे माण्हू भुली वेंदा आहिनि, ऐं जेको विच में जेको स्मूथली हलंदी स्टोरी वेंदी आहे न, त उन ते उन्हनि जो वधीक फोकस हूंदो आहे। जेको असांजी आम आवाम जेको टीवी ॾिसंदी आहे, असांजा व्यूवर्स आहिनि, त उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल सां इन क़िस्म जा हींअर जेको आहे न स्टोरीज़, उन्हनि खे कुझु चेंज आणणु खपे, कुझु आर्ट टाइप जी शइ हुजे। जीअं असां मतिलबु हाणे जेको फिल्म कई उर्दू फीचर फिल्म, त उन में असां सिंध जे कल्चर खे ॾेखारियो, सिंध में जेका रियल जेको प्रॉब्लम्स हुया उनखे असां हाईलाइट कयो, ऐं उहो इन क़दुरु हाईलाइट कयो त उहा UN जो ऑफिस में बि वेई उहा मूवी ॾिठी वई,
त ही मतिलबु इन क़िस्म जी मूवी ऐं माण्हुनि मतिलबु जेको काफ़ी उनखे पसंदि बि कयो सही ईअं न आहे त ऐं माशाल्लाह हुनजी जेको व्यूवरशिप आहे उहो बि इलाही आहे। वकील साहब खां पुछा की हुन ते छा राय हाँ, ॾिए बिल्कुलु। थो पाण वटि साईं माना हूअं त रिश्तनि जी शनास बि आहे हयाव बि आहे अखियुनि में ऐं असां वटि सोट मासात ईंदा आहिनि उन्हनि खे वॾे आदर भाव सां उन्हनि खे प्यार मोहबत सां उन्हनि खे विहारबो आहे पर जेके ड्रामा ॾिसूं था टीवीअ ते ख़ासि तौर ते फैमिलीज़ बि ॾिसनि पियूं इहो चकर माना ॾेर जो भाॼाईअ सां चकर वरी भाॼाई जेको आहे अञा वरी दरवाज़े ते बीठी आहे इहे मामला जेके आहिनि इहे मसइला ॾिसी करे ज़ाहिर आहे त पोइ कुझु असरु पवंदो घर में बि काॾे वञिजे टीवी ॾिसजे छा कजे असल में इहो आहे त अहिड़ी शयूं असांखे माना मीडिया ते न अचणु घुरिजनि अहिड़ो किरदारु अहिड़ो रोल हुजे जेको मतिलबु असां लाइ नसीहत हुजे पर वकील बि हिन में रोल अदा कनि ऐं वकील जेकॾहिं पाण साईं असां कहिड़ो रोल अदा कयूं अहिड़ी का पिटीशन दाख़िल करायो असां ॾिसो ड्रामा मेरे पास तुम मुझे पिटीशन फाइल कई साईं मुनीर अहमद गिलाल साहब त उनजो बि को एॾो ख़ासि मतिलबु कोन निकितो खड़ते पर चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे घर में हिकिड़ा 5 ॿार आहिनि या 3 ॿार आहिनि कंहिं टाइम त मीडिया टीवी ते ॾिसंदा न अगरि ॾिसो बचपन खां वठी उहा शइ इहा शइ ॾिसंदा ईंदा त ज़ाहिर आहे हुननि जो माइंड अहिड़ो तयारु थींदो न ऐं तव्हांखे ख़बर आहे त ॿारु हिकु गुलाब जो गुल वांगुरु हूंदो आहे उनखे जहिड़े तरह जी तव्हां परवरिश ॾींदव जहिड़े तरह जी तव्हां हुनखे रहणी सहणी सेखारींदव उहो उन तरह सां उथंदो वेहंदो ज़ाहिर आहे असां वटि शुरू खां ई इश्क प्यार मोहबत त पोइ ॿार ज़ाहिर आहे इन तरफ़ ई वेंदा न ऐं असां वरी जेके पंहिंजा सिंधी ड्रामा आहिनि अल्हम्दुलिल्लाह उन्हनि में कुझु न कुझु मतिलबु एज़ कम्पेयर टू जेका उर्दू मीडिया आहे उर्दू ड्रामाज़ आहिनि उन्हनि खां कुझु न कुझु पोइ बि माना बहितरी आहे सही सही माना पर मां इहो चवंदुमि त उर्दू मीडिया ते बि असां वटि इहो आहे त क़ुर ऐं सुन खे कोन थो हुते माना हाईलाइट कयो वञे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माना अॼु जो प्यार मोहबत इश्क ऐं तव्हां चवाणी भई भाॼाई जो ॾेर सां ॾेर जो चाचे जो मामे सां वॾो अजीब सिस्टम प्यार आहे इश्क जो कने इलाही हली रहियो आहे इहा जेकी हवा अॼु पाण डायरेक्ट था ॻाल्हायूं माना अॼु माना हिकिड़ो इहा अवेयरनेस आहे जी का फज़ीलत आहे अहिड़े क़िस्म जा ड्रामा जी पहचान बेसिकली छा थो थिए त रेटिंग जॾहिं अचे थी न बाबा रेटिंग ते हाईलाइट फटाफट ड्रामो काथां जो काथे थो चढ़ी वञे दैट्स वाई जेको आहे पोइ अहिड़ा ई क़िस्म जा ड्रामा कंटिन्यूअसली उहो कंदा था वञनि त हालांकि राइटर खे या वरी का स्कूल में जेका शागिर्दाणी पढ़े थी उनखे वरी पिक करणु किथां वरी खणी वञणु अहिड़ो को माहौल ख़राब करण जी रस्ता ॾेखारियो त न कीअं बि करे सघंदा उहे मां चवां थी न हर जॾहिं लास्ट में त अंजाम हूंदो आहे पर माण्हू अंजाम खे भुली ऐं जेको विच में जेका शइ ॾेखारिबी आहे न उन शइ खे पिक करे वठंदा आहिनि उहे बि चवंदा आहिनि न गुनाह में जेको आहे गुनाह जल्दी फैलंदो आहे असां बि पंहिंजे घर में मां हिकिड़े ॾींहुं ड्रामो ॾिसां पई जेके नंढियूं नंढियूं कहानियूं हलंदियूं आहिनि नंढनि उर्दू चैनल्स ते की उनखे मतिलबु हिकिड़े घर में ॾेखारनि पिया बक़ाइदा पाणी पीअण जे हिसाब सां दरवाज़ो खड़कायो आहे जॾहिं पाणी जे लाइ हुन गेट खोलियो ज़ाहिर असां गेट खोलींदा आहियूं ॿार असां सभ खां पहिरियां दरवाज़े ते हूंदा आहिनि त केरु आयो आहे असां बि ॾिसूं केरु आहे उहो पाणी खणण जे लाइ अंदरि वेंदी आहे उहो पोइ अॻियां हुनजो ॿारु खणी हली वेंदो आहे त तव्हां मतिलबु हिकिड़ो मैसेज ॾियो था ॿार जेकॾहिं ॿाहिरि रोड ते नथा निकिरनि वालिदिन उन्हनि खे घर में क़ैद करे छॾियो आहे घरनि में बंदि करे छॾियो त तव्हां घरनि मां बि हिन तरीक़े सां कढी सघो था। अच्छा मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी ज़ाती राय आहे त पाण वटि पहिरियां जेके ड्रामा थींदा हुआ उहे हिकिड़ा मयारी ऐं सुठा ॿियनि मुल्कनि में बि ॾिठा वेंदा हुआ पर पाण ॿियनि मुल्कनि जो वरी जेको ड्रामो आहे उनखे पाण ते हावी करे छॾियोसीं पहिरियां भारत में अहिड़ा ड्रामा हूंदा हुआ भारती जो चैनल्स थे जैसे अब तो बैन हो गया तो वहाँ पर सास बहू ये नंदें और ये शरारतें ये चालाकियाँ ये घर बिगाड़ना ये सारा कुछ वहाँ पर बाहरी कल्चर के है सुन वरतो जो इस तरह की बात है मैंने कहा भाई पाकिस्तानी बनो स्टार प्लस ना बनो हाँ कोई ऐसी बात करते थे ना मैंने एक दफ़ा देखा एक खातून टीचर थी कहती है सर मैं आपकी बात से सहमत हूँ मैंने कहा ये सहमत क्या होता है मुझे तो नहीं कहती नहीं सर मैं मुतफिक मैंने कहा सहमत कहाँ से बोला आपने तो वो लैंग्वेज भी हमारी हिंदी आ रही है तो असल में हमारे जो अवाम है ना बहुत भोले हैं इनको पता नहीं है ये तो अच्छा हुआ कि वो चैनल्स नहीं चल रहे अभी थिंक टैंक हैं उनको पता है ये चल रही है एक वार जो ये वार चल रही है ये हमारे मुल्क के जो दुश्मन है ना जो चाहते हैं कि यहाँ पे तरक्की ना हो ये तरक्की होगी तो या तो हमारे मुकाबले में या हमसे आगे चले जाएगा स्पेशली जो हमारे हमसाए हैं तो वो नहीं चाहते ये तरक्की हो तो वो किसी न किसी तरह आप देखें कि अमेरिका का जो सदर था जॉन एफ कैनेडी उसकी असैसिनेशन किसने की अपने अमेरिका का ही वो था बंदा जो कि अमेरिका में हुआ फिर वो था बेसिकली रशियन सारा था इसी तरह करते ये जो इस तरह की
जो ये जंग चलती है हाइब्रिड वार जिसको कहते हैं या 5th जनरेशन वार कहते हैं, जो भी ये लोगों के जहनों में बातें चलाते हैं और आस्ता आस्ता करके पहले थोड़ा सा दिखाया। ये भी चाय के बारे में मुझे एग्जैक्टली नहीं पता, मगर मैंने ये सुना है कि चाय ये लाई गई सिलोन से, गोरे ने लाई हमारे बड़े सगीर में, पहले ये शहरों में जाके मुफ्त पिलाते रहे, फिर वो आगे से उसको करते 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 अब हमारे पहले ये चाय नहीं थी कुछ 200-400 साल पहले इस बड़े सगीर में। इसी तरह पहले आप उसको थोड़ा सा फील दे, ये नशे वाले क्या करते हैं, ये जो नशा बेचते हैं पहले लगाते हैं बच्चे को, यंग बच्चों को लगाते हैं, फिर एडिक्ट हो जाता है तो फिर हर तरफ से पैसे निकाल के तो नशा खरीदने के लिए आ जाता है, पहले मुफ्त में उसको। ये हमें शुरू में देखा है। आप अभी ड्रामे देखें ना, इशफाक अहमद के ड्रामों को देखें, अमजद इस्लाम, इन लोगों को देखें वो कहते क्या। अब आप इशफाक अहमद के एक मोहब्बत 100 अफसाने पूरी सीरियल चली उनकी, वो भी तो ये इश्क प्यार मोहब्बत था, पर उसके अंदर हर ड्रामे के अंदर सबक था। यंग जनरेशन के लिए सबक था, पेरेंट्स के लिए सबक था, मर्द औरत लड़का लड़की सब के लिए उसके सबक आमोज होते थे। और अब के अफसाने के ऊपर भी काफी जी मिनटों के हैं, तो वो भी बहुत ज्यादा सबक आज़मूदा थे ना। पुराने ड्रामे तो मैं सबको याद है, जंगल दिया देखा करते थे, ये दराड़े देखा करते थे, और ये धुआं ड्रामा देख के हम जवान हुए। तो इसमें ये है कि आप हम वापस जाते हैं उस जगह पे कि ये हमारे जहनों के साथ खेल खेला जा रहा है। हमारे कच्चे जहन है हमारी आवाम के, उनको समझ नहीं आती, वो तो बड़े आराम से गाना देख रहे हैं, फिल्म देख रहे हैं, उसके अंदर। अच्छा, गाने की बात हुई है तो गाना सुन लें जी, उसके बाद बात को कंटिन्यू करते हैं। जी। हमारे साथ अच्छे से गुलकार भी हैं राजा सुमरू साहब। राजा साईं वाह वाह कजो, अलाए कहिड़ो कलाम ॿुधाईंदो पहिरियां? साईं परियां शमशुरुल हक हैदरी साहब जो। शमशेरुल हैदरी साहब जी जी, वाह साईं वाह। जे वक्त हूँ सीध कढी बागल में अचे थी, वला हथी लगे हर गुल जी लाम गज़ब जी। तुझे नेणल में जो निहारे वियो, तुझे नेणल में जो निहारे वियो, ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो, ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो, तुझे नेणल में जो निहारे वियो, तुझे अखिड़ियुनि में जो निहारे वियो। सुन के ॾिठो तो अहिड़ो मुफ़िलिस न के ॾिठो तो, अहिड़ो मुफ़िलिस न के ॾिठो तो, अहिड़ो मुफ़िलिस न के ॾिठो तो, हिकु दिलि सां बि किथे विसारे वियो, दिल सां बि किथे विसारे वियो, ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो, ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो, तुझे नेणल में जो निहारे वियो, तुझे अखिड़ियुनि में जो निहारे वियो। तुझे वारल जो
सुजे वरतो तुझे वारन जो वासुजे वरतो तुझे वारन जो वासुजे वरतो तुझे वारन जो वासुजे वरतो वक्त जी सीधे सो सवारे वियो वक्त जी सीधे सो सवारे वियो जण त सिंधुअ जे ॿिए किनारे वियो जण त सिंधुअ जे ॿिए किनारे वियो तुझे नेणनि में जो निहारे वियो तुझे अखिड़ियुनि में जो निहारे वियो हिकिड़ो शमशीर हो ज़माने में 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 सो भी दुनिया मां अॼु गुज़ारे वियो सो भी दुनिया मां अॼु गुज़ारे वियो ॼण त सिंधुअ जे ॿिए किनारे वियो ॼण त सिंधुअ जे ॿिए किनारे वियो तुझे नेणनि में जो निहारे वियो तुझे अखिड़ियुनि में जो निहारे वियो ॼण त सिंधुअ जे ॿिए किनारे वियो ॼण त सिंधुअ जे ॿिए किनारे वियो तुझे नेणनि में जो निहारे वियो तुझे अखिड़ियुनि में जो निहारे वियो तुझे नेणनि में जो निहारे वियो शमशेर उलेदरी साहिब जो जग मशहूर कलाम तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधुअ जे ॿिए किनारे वियो छा त कमाल जी शाइरी मज़ो अची वियो बिल्कुलु ऐं इन मज़े खे ॿीणो कंदासीं पाण हिकु नंढड़ी साई वठी मोटी ईंदासीं पोइ कचहरी अञा फुल कयूं बिल्कुलु नाज़रीन हलूं त हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ॾिसंदा रहो सिम टीवी जो ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम से शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं अॼु अख़बार तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो रोज़ानी जीजल जेका कराची हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे अॼु ख़मीस जो ॾींहुं आहे 15 अक्टूबर 2020 ब मुताबिक़ 27 सफ़र मुज़फ़र 1442 हिजरी अख़बार सिफ़ा 8 क़ीमत अख़बार जी 20 रुपया आहे अॼु वज़ीर आज़म साहिब जो बयानु तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो सभ खां पहिरियां चवे पियो त भली छा बि थी वञे मुख़ालिफ़ धुर सां मफ़ाहिमत न थींदी नई कंहिंखे एनआरओ ॾिनो वेंदो ऐं जेका लीड ख़बर आहे उहा इहा आहे त ॿेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर धरणे धरती धणी हिकु आवाज़ बणिजी विया सदारती आर्डीनेंस ख़िलाफ़ु सॼी सिंध में शटरबंद हड़ताल मुज़ाहिरा धरणा ऐं इन खां सवाइ बाजोड़ में अफ़गानिस्तान खां दहशतगर्दनि जी फायरिंग पाक फ़ौज जो जवान शहीद ऐं बिलावल भुट्टो साहिबु चवे थो PDM जी तहरीक खां हुकूमत वाइड़ी थी वई आहे ऐं सिंध समेत सॼे मुल्क में महांगाई जो तूफ़ान बरक़रार अटे खंडु चांहि आम वापे जी शयुनि जे अघनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो पटाटा टमाटा भींडियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सब्जियूं बि महांगियूं थी वियूं घटि उजूरे सबबु पोरे तबिको बुखूं काटण ते मजबूर सरकार ख़ामोश माना हीअ ख़बर बि अहिड़ी आहे जो मां बि रड़ियूं करे पढ़ां थो त रड़ियूं निकिरी वियूं असांजूं ऐं जेका ॿी ख़बर तव्हांखे ॿुधायां थो उहा इहा आहे तलाउ न करे पिछाड़ीअ में कॾहिं ईअं थिए ऐं सैयद गोसली शाह साहिबु नाफ़रमान औलाद सां लातालुक़ीअ जो इज़हार करे छॾियो गोसली शाह साहिबु जेको CM सिंध बि रहियो आहे ऐं लातालुक़ थियलनि में अली हैदर शाह साहिब खे शामिलु कयो अथई शबीर हैदर धीअ शाहिदा शाह ऐं संदन औलाद शामिलु ऐं नंढी घरवारी ऐं उन सां गॾु जेकी उनजा ॿिया ॿार आहिनि उहे बि
जेके आहिनि से उन्हनि जे हवाले सां चयो अथई। ऐं अॻूणो वॾो वज़ीर बि रहियो आहे ऐं उनखे प्रेस कॉन्फ्रेंस कल्ह करणी पई हंगामी बुनियादनि ते। ऐं ईअं आउं चवंदो आहियां त अहिड़ी औलाद बि न थिए जो आख़िर में पिछाड़ीअ में पंहिंजे वालदेन खे तंग करे ऐं उन्हनि खे अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करणु खपे जिन जो हिकिड़ो नालो आहे, मर्तबो आहे, मान आहे, इज़त आहे, शोहरत आहे, हिकिड़ो दबदबो नालो हुयो। सो उहो बहरहाल अॼु इन प्रेस कॉन्फ्रेंस करण ते कल्ह मजबूर थी वियो। फ़नकारनि जो जेको आहे सो मोटरवे ज़्यादती केस जवाबदारी सख़्तु सज़ा ॾियण जो मुतालबो, इहा ख़बर आहे। ऐं सबा कमर साहिबा चवे पई शोबिस जी ख़बरुनि ते निगाह विझूं था त हाराइण बदिरां सिखणु ऐं खटणु चाहींदी आहियां। बिल्कुलु। ऐं इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि उहे बि अॼु कोई प्रोग्राम में शामिलु कंदासीं, बल्कि अॼोकी अख़बार में उहे सभु लिखियलु आहिनि। तव्हां उहे ख़बरूं पढ़णु जेकॾहिं चाहियो था त तव्हां रोज़ानी जीजल अख़बार पंहिंजे वेझे हाकर खे चई छॾियो त तव्हां ताईं पहुचाए पंहिंजे सैलून ते, पंहिंजे दुकान ते अख़बार रखंदो त ग्राहक बि वधीक ईंदा अख़बार पढ़ण बहाने। इहो तव्हांखे टिप थो ॾियां सुठे कारोबार लाइ। रिटायर मेजर खुर्शीद साहब, देखा आपने कितनी सारी महंगाई हो गई, सब्जियां कितनी महंगी हो गई, आटा इतना महंगा हो गया है। मैं एक बात, मैंने कल हमारे कोई गेस्ट आए हुए थे, उन्होंने एक बात अच्छी कही थी, मुझे बिल्कुल वो दिमाग पे लगी भी, मैं अब दोबारा यहाँ पे शेयर करना चाहूँगी। जो पहले के लोग थे जो सस्ताई में जो आटा उस वक्त कम था, वो चीज़ें थी, उनको इमरान खान साहब कहते थे कि वो ये चोर हैं, ये ऐसे हैं, ये वैसे हैं। लेकिन अब जो इतनी महंगाई हो गई है, इसका हम क्या करें, कहाँ से अपने बच्चों का पेट भरेंगे। देखें आजकल जिस तरीके से महंगाई बढ़ती जा रही है, ऑफिसों से लोग निकाले जा रहे हैं, उनके पास रोजगार नहीं है, फिर चोरी डकैतियाँ ये इसी तरीके से बढ़ती ही जाएंगी। आप इस बारे में क्या कहना चाहेंगे? महंगाई का तो रोना पिछले जब से जो भी पैदा हुआ है चल रहा है। ये मैं कहूँगी 70 साल से चल रहा है, नहीं चल ही रहा है। अच्छा। आज से 30 साल पहले जो चीज़ जितनी महंगी थी 29 साल पहले वो महंगी होगी, 28 साल पहले और महंगी होगी। तो ये हर साल इन्फ्लेशन होती है, बल्कि हर वक्त इन्फ्लेशन होती है। और इसके कुछ महरक़ात हैं, एक दूसरे से इंटरलिंक है। ये महंगाई, पेट्रोल महंगा, स्पेशली ये जो पेट्रोल है, पेट्रोल जब महंगा होता है तो बाकी चीज़ें भी उसके साथ महंगी ऑटोमेटिकली हो जाती हैं। जब ये ऊपर चली जाती है ये कभी नीचे नहीं आती महंगाई। अच्छा। ये हमेशा ये चीज़ें चली जाती। अगर कोई एक आध चीज़ अगर कभी कोई महंगी हो जाए तो वो नीचे आ सकती है। ये चीनी होगी या प्याज हो गया या आटा हो गया, ये कभी कोई एक आध चीज़ इसमें ऊपर चला जाए तो ये वापस आ जाए। जो बाकी चीज़ें सब बढ़ती हैं तो ये बढ़ती रहती हैं, हर साल बढ़ती रहती हैं, हर वक्त ये बढ़ती रहती है। मगर होता ये है कि आप जिस टॉपिक को उठा के सामने लाएंगे, मीडिया पे उछालेंगे, सोशल मीडिया पे लाएंगे, प्रिंट मीडिया पे लाएंगे, उस पे उसको ज़्यादा हाइप मिलेगी, ज़्यादा उसको कवरेज मिलेगी, तो लगेगा कि ज़्यादा हो रहा है। अच्छा। आप थोड़ा सा 5 साल पहले चले जाएं तो यही जुमला किसी सब लोग बैठे हैं, लोग देख रहे हैं कि घरों में बोला है कि महंगाई हो गई है जी। 10। अभी पिछले दिनों एक टीवी के ड्रामे का, पीटीवी के ड्रामे का क्लिप चल रहा है सोशल मीडिया में। और मेरे ख्याल से वो कुछ थी तो 80 के लगभग के 1980 जी वो 1980 या प्लस माइनस वो क्लिप है जी। महंगाई हो गई है जी, वो जो 2.5 रुपए की प्लेट थी सालन की या कोई वो 3 रुपए की होगी, होटल पे बैठे होते कुछ इस तरह। तो महंगाई उस वक्त भी बढ़ रही है, अभी भी बढ़ रही है। अब ये फर्क हो गया है। अभी मसला ये है कि अभी आपकी जो पॉलिटिकल आपकी गेम्स चल रही हैं, तो पॉलिटिकली जब लीडर आके कहेंगे महंगाई होगी है तो वो हमें महंगाई लगेगी। बेसिकली महंगाई उस तरह से नहीं है, कोई इक्का दुक्का चीज़ों की है। कुछ एक बात तो ये होगी, दूसरी बात ये होगी कि एक दूसरे को नीचा दिखाने के लिए कुछ ये जो बड़े कारोबारी लोग होते हैं वो चीज़ों को ज़ख़ीरा करते हैं। ज़ख़ीरा अंदोज़ी की वजह से ये डिमांड जब बढ़ जाती है और जब सप्लाई कम हो जाती है तो उस वजह से भी चीज़ों की महंगाई होती है। तो इसका तोड़ दो ही है इस ज़ख़ीरा अंदोज़ी का, या तो अवाम है या गवर्नमेंट है। गवर्नमेंट भी ज़रा पावरफुल गवर्नमेंट हो। अभी जब हम सिंध में बैठे और स्पेशली कराची में बैठे बात करते हैं ना, आपने भी अभी ख़बर पड़ी है कि हुकूमत का नाम लिया है। अब जब हम सिंध में और ख़ास तौर पर कराची में बैठे हो तो हमें हुकूमत की नहीं समझ आती है, हम किसको ब्लेम करें। क्योंकि हुकूमत खुद हुकूमत को ब्लेम कर रही होती है। मुराद अली शाह साहब इमरान खान साहब को ब्लेम कर रहे होते हैं, इमरान खान साहब मुराद अली शाह साहब को ब्लेम कर रहे होते हैं। तो ये अभी हम कराची वाले जो हैं 2-2.5 करोड़ अवाम है, हमें तो पता ही नहीं है कि हमारी हुकूमत कौन सी है। हम अपने चीफ मिनिस्टर को देखें या हम प्राइम मिनिस्टर को देखें, क्योंकि जब हम हुकूमत की बात करते हैं जिस पे उंगली उठाते हैं
हम सिंध गवर्नमेंट में उंगली उठाते हैं तो वो कहते हैं वफाक में उंगली उठाते हैं तो वो कहते हैं ये। लेकिन तो ये बात तो आपको माननी पड़ेगी ना कि जो अभी पिछले मतलब जब से कोरोना आया, ठीक है, मेरे ख्याल से कोई मार्च से लॉकडाउन लगा, और लॉकडाउन के बाद से जो है फिर वो जो कंडीशन बनी है तो वो अब तक सेट नहीं हो पा रही है। लेकिन मैं लोगों के कारोबारों पे बहुत इफेक्ट पड़ा है। ॻाल्हि मूंखे तव्हांजी वणी जेको विच में पाण ॻाल्हायो न, इहो माना वारो वठी वियो आहे। न मुंहिंजे दिलि में चए अदाकार जी ख़ासियत हूंदी अथव, तव्हां चओ अलाए करे मुंहिंजे वारो अचे, पाण ई ॻाल्हायो। खुशी साहब की ना ये बात पे, यहाँ पे मैं आपके एक बात पे आऊंगी जी जी कि जी भी असांखे पकड़े वरितो आहे न विच में ॻाल्हाइण कम त वकील जो हूंदो आहे, केस में अचो था तव्हां पर किथे मां कई ॻाल्हि थी, पर असां वटि थे ईअं थो खुशी साहब, ये होता है कि हमारे यहाँ पता नहीं चलता कि रेट कब बढ़ रहे हैं। मतलब अगर सुबह में आप टमाटर लेने जाएं 100 रुपए किलो तो 2 घंटे के बाद 200 रुपए हो जाते हैं। सालाना रेट कल बढ़ते 180 थे, रुपए एक किलो लिस्ट टमाटर लगती थी लगे। दीवारों पे। और दूसरी मैं आपकी ये बात में ये भी बात आपकी बातों से मैं ये भी ऐड करना चाहूंगी कि पहले नौकरियां भी मिलती थी, लोग भर्ती होते थे, अब लोग ऑफिसों से निकाले जा रहे हैं। अगर 30 लोग हैं तो वहाँ पे 10 लोग काम करें, 20 लोग घर में बैठ गए, अब वो कहाँ से खाएंगे, कहाँ से कमाएं? असल में ये जो कोरोना की वजह से थोड़ा बहुत असर पड़ा है, नौकरियों से निकालेंगे तो इंशाल्लाह ये भी ठीक हो जाएगा। एक हद तक कह सकते हैं कि महंगाई होने में इसका कोरोना का हाथ है, मगर वो बहुत ही आटे में नमक से भी कम के बराबर कोरोना का हाथ है। अच्छा। बेसिकली इन्फ्लेशन होती है, और उसके अंदर ये जब हमारी पॉलिटिकल गवर्नमेंट जब स्टेबल हो जाए तो ये महंगाई ख़त्म हो जाएगी। तो पॉलिटिकल गवर्नमेंट्स को स्टेबल हो चलिए जी, देखते हैं, दुआएं करते हैं हुकूमत के साथ। सर आप सपोर्ट किसको, इमरान खान को करते हैं? मैं सबको सपोर्ट करता हूँ। सबके साथ मैं इमरान खान साहब को भी सपोर्ट करता हूँ, मैं सिंध में रहता हूँ, मैं सिंध गवर्नमेंट को सपोर्ट करता हूँ, मैं पीपल पार्टी के हक में हूँ, मैं हर उस शख्स के हक में बात करता हूँ कि जो कि मुहिब्बे वतन है, और मेरे ख्याल से सारे ही मुहिब्बे वतन है, कोई गद्दार नहीं। बिल्कुल बिल्कुल, यही ये उस दिन इरशाद वाली बात है। इरशाद ने उस दिन यही बात कही थी कि यहाँ पे सिंधी, महाजिर, पठान, ये हम लोग सब बटे हुए, जिस दिन हम सब एक हो जाएंगे तो हम एक ही कौम है, एक ही मुसलमान है हम लोग। तो ये कुछ बातें ऐसी होती थी इंसान के दिमाग में सेव हो जाती है। हमने हुकूमत वक्त को हाकिम वक्त की अताअत करनी है जी, हमने हाकिम वक्त की इताअत करनी है, तो तब हम कामयाब हैं। हम अगर उन्हीं को सुनाते रहेंगे, करते रहेंगे। एक कहावत भी तो है ना सर कि जितना जैसी रियाया होगी वैसी गवर्नमेंट होगी। चले जी, हिम्मत शाह साहब के पास जाते हैं, वो कहेंगे कि वकील में हूँ, ये बोले ये जा रहे हैं, चक्कर क्या है? साईं असां त भला हाणे इहो ॿुधायो त वकीलनि जे लाइ मशहूरु आहे त उहे माना ख़बर सचाईअ जे हूंदे बि माना कूड़ जा केस विढ़ंदा आहिनि। न साईं, खटे वेंदो असर चाराए वेंदो आहे। न साईं, इहो तमामु माना इन ते इलाही डिस्कशन थींदी आहे, ऐं मूंखे उमेद हुई त इहो सुवालु ज़रूरु थींदो, ऐं मूं घणो फोकस बि इन ई सुवाल ते रखियो। माना मेज़बान जेके महिमाननि खे पढ़ी वेंदा आहियूं त तव्हां माना कहिड़े हिसाब सां जवाबु ॾींदो? जी बिल्कुलु, इहो वकील जो इन में किरदारु इहो हूंदो आहे त वकील कंदो आहे डिफेंस। हाणे तव्हां अचो था मूंखे अॼु कहाणी ॿुधायो था त बाबा मूं हीउ अमल करे आयो आहियां, हाणे मूंखे इन मां जान छॾा, ठीकु आहे, असांखे हुन ते करिणो आहे डिफेंस। पोइ जेको तव्हां असांखे ॿुधाईंदव, अगरि सच ॿुधाईंदव त असां उन शइ खे वठंदासीं, अगरि तव्हां कूड़ ॿुधाईंदव असां उन शइ खे वठंदासीं। असां कंदा आहियूं अॻिले माण्हू जो डिफेंस। इहो न आहे त असां मतिलबु हक़ सच खे छॾे कूड़ जी तरफ़ वेंदा आहियूं। हा, अगरि अहिड़ा रियल केसिस अची वेंदा आहिनि, सभु कुझु हुअण ख़बर हुअण जे बावजूद बि, ऐं मां नथो चाहियां त मतिलबु असांजे ई प्रोफेशन पर जेकी वकील आहिनि उहे त बरी थियण जा पैसा सुठा वठंदा न, त चवंदा आहिनि त बाबा अची क्लाइंट ॿुधाईंदो त यार मूंखों हे हादसो थी वियो आहे, मूंखों सानियो थी वियो आहे, मूंखों हे क़तल थी वियो आहे, हाणे पार त तोखे आहे। क़तल थी त वियो आहे, पर हिकिड़े माण्हू खे सज़ा त मिले थी न, जिते तव्हांखे 15 साल सज़ा उते 10 साल। असां डिफेंस कंदा आहियूं सिर्फ़ु उनजो त उनखे सज़ा घटि में घटि अचे। भला हिकिड़ो माण्हू जेको इंटेंशनली या अनइंटेंशनली हलियो वियो, उनजे कॾहिं हाणे उनजी औलाद रुली वई, उहो माण्हू त उनजी फैमिली त सफ़र करे थी पई, पर जंहिं उन सां ट्रेजेडी कई आहे सुभाणे उनजी फैमिली सफ़र करे, उनखां बहितर आहे असांजे मुल्क खे निज़ाम सुठो करण लाइ उनखे सज़ा मिलणु घुरिजे। अच्छा, कानून जी पढ़ाई माशाल्लाह तव्हां कई आहे, हूअं जेकॾहिं आम माण्हू खे पाण अवेयरनेस ॾियणु चाहियूं त माण्हू खे ख़बर कोन अथव त पंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि, पंहिंजा हक़ कहिड़ा आहिनि। साईं असल में मूं इन ते बि थोरी तव्हां सां डिस्कस कंदुसि त असांखे
कम इज़ कम बि माना 9th मैट्रिक खां वठी लेसन में हिकु लॉ जो सब्जेक्ट इंट्रोडक्शन टू लॉ इंक्लूड करणु घुरिजे। छो त अक्सर में तव्हां कोटेशन ॿुधी आहे, इग्नोरेंस ऑफ लॉ इज़ नो एक्सक्यूज़, इग्नोरेंस ऑफ लॉ नो एक्सक्यूज़। जवाब तव्हां जॾहिं कानून खे इग्नोर कंदव त उनजो एक्सक्यूज़ न आहे। छो त जॾहिं असांखे शुरू खां ई वठी कानून जी ख़बर हूंदी, कानून असां पढ़ंदा ईंदासीं त तव्हां अॼुकल्ह ट्रैफिक कराची में घणी आहे ऐं ॾिसो ट्रैफिक पुलिस वारो वीचारो पंहिंजी जान ते खेॾी करे बीहारींदो आहे, पर असां पब्लिक कोन बीहंदा आहियूं। अगरि जेकॾहिं असांखे कानून जी ख़बर हूंदी, अवेयरनेस हूंदी असां में त कानून छा थो चए, असांखे कहिड़े हिसाब किताब हलणो पवंदो। अगरि जेकॾहिं मुंहिंजी सजेशन इहा आहे त असां वटि ईअं आहे त कानून जी लताड़ एतिरी आहे जो जेके गाॾियूं ऐं सायूं बतियूं आहिनि इन्हनि खे न ॾिसंदा आहियूं, ट्रैफिक वारे खे बीहारणो पवंदो आहे, ईअं न पवंदो आहे। मतिलबु असां में लॉ जी अवेयरनेस न आहे। न पर मां हिकिड़ी हिन में ॻाल्हि एड कंदसि, असांजो कानून थोरो सख़्तु आहे बि। मां तव्हांखे कुझु ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि ॿुधायां थी त हे तव्हां असां जेको शराफ़ी सां जेॾा पुल जेठा टर्न करे वापसि जी तरफ़ वेंदा आहियूं त हुते रहीम शाह जी गाॾी खे रोके बीठा हुया असांजा सार्जन, उनजो चालान वग़ैरह कटनि, अलाए पोइ हुनखे सुञाणनि कोन पिया या अलाए पोइ वाक़ई में असांजी कानून जी वाक़ई में एतिरो हुननि इहो बाइज़े असां अहिड़ा हूंदा आहिनि आर्टिस्टनि खे, सिंधी आर्टिस्टनि खे वरी बि ख़्यालु करे छॾे ॾींदा आहिनि, पर शायदि हुनखे वाक़ई में कोन पिया सुञाणनि त उहो हेठि बीठो हुयो, हुनखे बिल्कुलु लाहे बीहारे छॾियो, हुनजो कार्ड वग़ैरह पर सुञाणण जो इहो मतिलबु न आहे न त कानून जी भञकड़ी कजे। ॾिसो न, अगरि मूंखे हिकिड़ो कारो कोट पातल आहे, अलाह साईं इज़त ॾिनी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे त पुलिस काथे रोकींदी कोन्हे। ऐं जेकर डिॼी न वेंदा आहिनि, छो त असां पाण कानून जा पासदार आहियूं। जेकॾहिं असांजे कानून खे फॉलो कोन कंदासीं भला ॻाल्हि इहा त असां पंहिंजे प्रोग्राम जूं कानूनी घुर्जूं थोरियूं पूरियूं कंदा हलूं जी। सो असांजे वटि वरी म्यूज़िक जी बि तलब थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हा, उन खां पोइ कुझु न असमा मुनीर खां कुझु 2-3 सवाल कंदासीं, कुझु पर्सनल बि करे सघां थी, तव्हां जवाबु ॾेई सघो इज़ीली, आहे त आहे, न आहे त न आहे, उहा कुझु गुफ़्तगू कंदासीं। पर सो असां वटि राजा सुमरो साहिबु गॾु आहे। सो राजा साईं पहिरियां त वाह जो कलाम ॿुधायो, हाणे ॾिसूं त छा थो ॿुधाए। साईं वाह वाह कजो। रुसे थो दिलरुबा अॻ पोइ जी गणे या न गणे, पोइ ख़बर वा ख़ुदा खे त ही कमु बणे या न बणे। खिली निभाए पंहिंजे यार सां दादन, अगले जी मर्ज़ी आ कुर्ब जो कदम खणी या न खणी। वारने वारा दिल पर मुंडे छो न निहारी थो, कारने वारा दिल पर मुंडे छो न निहारी थो। जंहिं देखणी थो नाज़िक नज़रूं तंहिंखां मौत वेसारी थो, कारने वारा दिल पर मुंडे छो न निहारी थो, कारने वारा दिल पर मुंडे छो न निहारी थो। सुहिणो आई वे तर थो सिंगार करी, हिकु त गेई सुहिणो आई वे तर थो सिंगार करी, बुलबुल वांगे मिठड़ी ज़िबा सां वेही थो गुफ़्तार करी। कान ख़बर पए शाम सुबुह जी, कान ख़बर पए शाम सुबुह जी, अहिड़ो जाम प्यारी थो, कारने वारा दिल पर मुंडे छो न निहारी थो, कारने वारा दिल पर मुंडे छो न निहारी थो।
शायदि मौला पंहिंजे हथनि सां तोखे वेही ठाहियो शायदि मौला पंहिंजे हथनि सां तोखे वेही ठाहियो ॿिया बि लखे महे बूब ॾिसां थो तुंहिंजो हुस्न सवायो जाथा लॻी थो बाहू लोॾे जाथा लॻी थो बाहू लोॾे आशिक के बिहारी थो कारने वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो कारने वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो जेॾे खणी थो नाज़िक नज़रूं तंहिंखां मौत वेसारी थो कारने वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो शहर बटहे में गमज़िदा जो साहु जिस्म जिंदु जान भी तू शहर बटहे में गमज़िदा जो साहु जिस्म जिंदु जान भी तू आकाबो तू आकिबिलो दीन भी तू ईमान भी तू रोंदे रोंदे साल थिया आहिनि रोंदे रोंदे साल थिया आहिनि यार अञा बिरवारी थो कारने वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो कारने वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो जेॾे खणी थो नाज़िक नज़रूं तंहिंखां मौत वेसारी थो कारने वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो कारने वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो वाह साईं वाह कारन वारन वारा दिल पर मुंडे छो ननिहारी थो बिल्कुल ऐं तूं ब्रेक छो विसारींदो ख़बर आहे मूंखे यादि आहे नाज़रीन हलंदासीं हिकिड़े नंढिड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहिजो सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध हिकु दफ़ो ॿीहर भली कारती कयां सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में मौज़ूस महिमान असां सां गॾु आहिनि गुफ़्तगू असांजी जारी आहे कुझु गर्मा गर्मी कुझु ख़ूबसूरत सॉन्ग कुझु ख़ूबसूरत ट्रैक बि असां उन्हनि खे इंजॉय करे रहिया आहियूं इशाद इलाही सुठी डांस कंदा आहिनि जीअं त तव्हां थोरी घणी हुननि जी मूवमेंट ॾिसंदा रहंदा ज़रूरी आहे ख़बर पए माण्हुनि खे दुश्मन ते तहिवार ज़रूरी आहे त ख़ुशि आहियूं असां हा हो तव्हां हिकु ॿ अॼुकल्ह थोरो हिकिड़ी डायलॉग घणो पियो हले त ये तेरी मेरी जोड़ी देख के ये जलता है सारा ज़माना पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे चलो हिकु ॿ माण्हू जी त ॻाल्हि सम्झ में अचे थी पर एतिरा सारा माण्हू छो सड़ंदा आहिनि हुनजो कॉम्प्लीमेंटरी हुननि जूं ॻाल्हियूं हुनजी सिंधीअ में वरी हुनखे ट्रांसलेट करे वरी चवंदा आहिनि त बाबा ॻाल्हि इहा आहे त माण्हू खे बाहि ॾियणी ज़रूरत कहिड़ी आहे तूं रुॻो मूंसां घुम पाणी बाहि लॻी हो जेकी ट्रैक हो जेको ट्रैक आहे सुनैना अली जो ही तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी ॾिसी घणनि खे बाहि लॻंदी आहे अलाए छो प्यार करण वारनि खे दुनिया कोन सहंदी आहे इहो तव्हां माना सच में चओ था या ईअं कानो आहे मां जस्ट हिकिड़ी गाने जी लाइन ॿुधाई आहे तव्हांखे मां चयो एॾी मशहूर थी आहे जोड़ी कोई बि मौक़ो हथनि मां ईअं गुज़रण न ॾींदो आहे ठीकु आहे जी कलाम ॿुधोसीं ॾाढो सुठो पाण थोरी देरि पहिरियां ऐं मां हाणे आसमा मुनीर खां कुझु जीअं मां पहिरियों ई चयो हुयो त मां कुझु ॿ टे सवाल कंदसि आसमा तव्हांजी शादी थी वई आहे ॿार आहिनि माशाल्लाह अच्छा सही फ्यूचर प्लानिंग छा आहे फ्यूचर में काफ़ी कुछ सोचियो आहे बेसिकली मां थोरो NGOs जी तरफ़ भी मुंहिंजो मतिलबु थोरो ध्यानु सोशल NGOs हाँ एज ए सोशल वर्कर भी मुंहिंजो आहे
ऐं उन में बि मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी NGO आहे जंहिंजे मथे मां मतिलबु जेको मुंहिंजो ॿियो टाइम हूंदो आहे हिकिड़ो सैलून आहे उनखे ॾिसंदी आहियां ऐं प्लस जेको आहे मां पंहिंजो NGO जी तरफ़ थोरो आहे त जेको असांजी इंटीरियर्स में फीमेल्स आहिनि जेको उन्हनि जा हैंडीक्राफ्ट्स हूंदा आहिनि भर्त ऐं बाक़ी शयूं ऐं उहो मतिलबु हुनर त उन्हनि वटि इलाही आहे पर उन्हनि खे अप्रोच नथी मतिलबु मिले त उहो कीअं उनखे शहर में आणणु ऐं कीअं उनखे जेको आहे उहा कुझु उन सां पंहिंजी छा चवंदा आहिनि कमाई करे वठनि सही त असां अहिड़नि माण्हुनि वटि वेंदा आहियूं ऐं उन्हनि जो कमु करेक्ट कंदा आहियूं ऐं एग्ज़िबिशन्स कराईंदा आहियूं सही ऐं जीअं एग्ज़िबिशन असांजे हिते वॾा वॾा 5 स्टार होटल्स आहिनि उन में जेका एग्ज़िबिशन लॻंदी आहे त उन में सिंधी जेको पंहिंजो सकाफ़त जो जेको रंग आहे उनखे असां वधीक जेको आहे स्प्रिट करण जी कोशिशि कंदा आहियूं उन सां फ़ाइदो ई थींदो आहे त उन्हनि खे बि फ़ाइदो मिलंदो आहे ऐं असांजी जेको सिंधी कल्चर आहे उहो बि प्रोमोट थो थिए ऑल ओवर पाकिस्तान का ॿाहिरि बि सही सही। खुर्शीद साहब आप से बात करते हुए वैसे भी मज़ा आता है, थोड़ी सी उबुल वतनी पे बात हो जाए। कश्मीर नक्शे में तो शामिल हो गया लेकिन कश्मीर कब बनेगा पाकिस्तान? ये आपने सवाल गलत किया है। कश्मीर कब बनेगा पाकिस्तान? कश्मीर बना हुआ है कश्मीर पाकिस्तान है तो रियल में कब जाएंगे घूमने कश्मीर पाकिस्तान की शहरग है और ये पाकिस्तान है। अब इस तरह से तो भारत भी कह रहा है। मसला ये है कि कब जाएंगे हम आज़ादाना, वहाँ पर प्लाट्स लेंगे, कोई वहाँ पर तालीम पर आएंगे, घूमने जाएंगे, ससुराल वहाँ पर होगा, ननियाल यहाँ पे होगा ये कब होगा? बस जरा सा फ्यूचर प्लानिंग बता दें। ये हमारे जब भी कहीं आप अपने घर में बैठे हुए हैं और दाएं बाएं किसी की कोई बात करनी है ना, मिसाल के तौर पर आपके हमसाये में कोई मसला हुआ है तो सबसे पहले आप कहते हैं कि आपके घर में कोई मसला है तो उसको तो सही करूँ फिर मैं उसकी बात करूँ। आप अपने घर में मुत्तफिक तो हो जाएं। कल गुजरावाला में पाकिस्तान मुस्लिम लीग नून अपना पावर शो कर रही है। 18 तारीख को पाकिस्तान पीपल्स पार्टी यहाँ पे पावर शो कर रही है। पीपल्स पार्टी को चाहिए कि 18 तारीख को यहाँ पे एक ऐसा प्रोग्राम करें कि जो 18 अक्टूबर के शोहदा थे उनको खराज तहसीन खराज अकीदत पेश करें, मगर वो यहाँ पे जलसा कर रहे हैं जिसमें धमाले शमाले डालेंगे और वो गवर्नमेंट के ख़िलाफ़ किस्म का एक जलसा प्लान कर रहे हैं कराची में। और पाकिस्तान मुस्लिम लीग वहाँ पे गुजरावाला में गवर्नमेंट के ख़िलाफ़ एक तहरीक चलाई हुई है सब ने PDM। तो ये अब आपस में जब उसको बैठने अगर जिस वक्त अगर वफाक किसी मामले में चल रहा है तो अपोजिशंस उनको रोकती हैं। मैं सेम बात यहाँ भी कर दूँ कि कोई ये ना समझे कि मैं वफाक की साइड ले रहा हूँ। यहाँ पे सिंध गवर्नमेंट जब भी कोई अच्छा काम करने के लिए आगे बढ़ती है तो वफाक रोक लेता है। तो ये आपस की जिस वक्त आपके मसाइल ख़त्म नहीं हो गए तो आप कश्मीर की बात कैसे कर सकते हैं? पॉलिटिकल लीडर्स की बात कर रहा हूँ। तो ये तब भी बात करेंगे कि जब आपस में सब एक पेज पे होंगे। कश्मीर के लिए भी ये लोग एक पेज पे नहीं है, स्पेशली कुछ पंजाब की अपोजिशन है जो उस तरफ आ भी नहीं रहे। तो अब उनको चाहिए कि सारे इकट्ठे हों और जब ये इकट्ठे होंगे तो आवाम की भी खुशहाली होगी, महंगाई भी होगी। जब ये आपस में लड़ेंगे लड़ते रहेंगे और आवाम भी खुशहाल नहीं होगी। अच्छा मेजर साहब आप मुझे ये बताएं आप बेसिकली कहाँ से हैं? क्योंकि आपका एक्सेंट मुझे बता रहा है कि कोई कश्मीर साइड या कोयटा साइड या गिलगित साइड से नहीं, पंजाब साइड के हैं। पंजाब साइड से आप जी बताएंगी? बताएं आप बताएं आप मुझे बताएं बेसिकली कहाँ से हैं? आपके एक्सेंट से तो मैं थोड़ा रुकी हूँ यहाँ पर। जो भी सिंध में रहता है वो सिंधी है भाई। सिंध से तो बेसिकली एक पीछे बैकग्राउंड होता है जैसे कि मैं अपना बताऊँ पैदाइश कराची की है, रहे कराची में, लेकिन बेसिकली कुछ साल भी हम लाड़काना में रहे तो जाहिर माँ बाप दादा जो हमारे लाड़काना के थे तो मुझसे अगर कोई भी पूछता है बेसिकली कहा कि भाई हम लाड़काना के, क्योंकि वहीं से हम चलते हुए आ रहे हैं। अब जाहिर से मतलब शहर अलग अलग हो जाते हैं तो आपका भी कोई बेसिकली कहाँ से आप पीछे बैग से जाएँ तो? जी ना मैं सिंधी हूँ, ना बलोची हूँ, ना मैं पठान हूँ, ना मैं महाजर हूँ, ना मैं पंजाबी हूँ, पाकिस्तानी हूँ। नहीं मैं इन पांचों में से कुछ भी नहीं और ना ही मैं कश्मीरी हूँ। फिर बताएं आप मुझे बताएं। रियली आई एम नॉट कश्मीरी, सिंधी, पंजाबी, बलोच, पठान और महाजर। तो फिर बताएं आप। ना ही मैं सराइकी हूँ।
तो कुछ तो गड़बड़ है आपकी लैंग्वेज में, आप मुझे बताएं आप बेसिकली तो कहाँ से? बात ये है कि हमारा सूबा किधर है। बात वही आ जाती है कि हमें भी एक सूबा दो। अगर महाजर अपना सूबा मांग रहे हैं, सराइकी अपना सूबा मांग रहे हैं और बाकी लोग भी अपना सूबा, फिर हम भी अपना सूबा मांगते हैं। तो मैं ये कहता हूँ कि सारा पाकिस्तान हमारा, मैंने पूरे पाकिस्तान में गया हूँ, नौकरी की है। तो मैं बेसिकली डिस्ट्रिक्ट मानसेरा का रहने वाला और मेरी लैंग्वेज जो हिंदको है और डिस्ट्रिक्ट मानसेरा के करीब ही आगे एक बड़ा खूबसूरत शहर है गढ़ी भी बोला, ये बालाकोट। बालाकोट को सब जानते हैं, बालाकोट के करीब ही मेरा गांव है। और मेरे गांव की सरहद से आज़ाद जम्मू और मेरे गांव के पास 2 किलोमीटर पे आज़ाद जम्मू कश्मीर की जो सरहद लगती है। अच्छा। तो वो एक्सेंट इसलिए थोड़ा सा कश्मीर की तरफ है और ये हिंदको ज़ुबान उस तरह की चल रही है। अच्छा मेरी पैदाइश वहीं की है। मैं यहाँ पर एक पर्सनल सवाल करना चाहूँगी। एक फिल्म थी इंडिया की, मेजर साहब, उसमें आपने देखा वो मेजर जो होते हैं वो बहुत सारे लोगों के ऊपर कंट्रोल रखते हैं, बहुत सारे अपने नीचे छोटे छोटे अपने फौजियों के ऊपर कंट्रोल रख के चलते हैं। आपके घर में भी आपके ऊपर वाइफ का कोई कंट्रोल वगैरह है? अगर वो देख रही हो हमारा प्रोग्राम तो ये कहने का मतलब आप घर में भी फौजी हैं या वहाँ पे वो आपकी फौजी? स्किप नहीं कर सकते। स्किप होता है एक वो उसमें स्किप होता है। नहीं स्किप वाला कोई ऑप्शन नहीं है। पास कर देते हैं जनरल साहब घर बैठे हुए हैं। ये होता है, ये फैक्ट है। सही। तो वो जाहिर है कमांड नहीं, असल में मैं ये समझता हूँ। हम वापस आते हैं, थोड़ी देर पहले हम एक टॉपिक पे बात कर रहे थे तलाक वाले पे, और कामयाबी जो है वो अज़दवाजी लाइफ की यही है कि बस बीवी का कंट्रोल होना चाहिए। अगर बीवी के कंट्रोल में चलेंगे वो अज़दवाजी लाइफ बड़ी अच्छी गुजरती है। मगर कंट्रोल का मतलब नहीं कि शी इज़ द बॉस। आप नादरा का फार्म उठा लें, आप किसी और ड्राइविंग लाइसेंस वाला उठा लें, पासपोर्ट उठा लें, कोई चीज़ उठा लें, उसमें घर का सरबराह। घर का सरबराह जो होता है ना, हस्बैंड होता है, बच्चों का बाप होता है, वो अपनी जगह पे कायम है। हर तरह से वो सरबराह है, उसने कमा के लाना है बीवी के लिए, बच्चों के लिए, सब उसने करना है। बीवी ने घर में खिदमत को क्या कहते हैं कि आपने खाना पकाना है, आपने घर की देखभाल करनी है, बच्चों की परवरिश देखनी है, उनकी तालीम देखनी है। घर के अंदर आप हैं 8-10 घंटे, तो बीवी ने वो करना है, तो वो उसकी जिम्मेदारियों में आ जाता है। मिलके चलना है, मिलके चलना है। अगर शाम को आके मियाँ ने साथ बैठ के वो कहीं सुन रही होगी, मैं तो कभी ऐसे नहीं करता क्योंकि आदत नहीं है। साथ बैठ के अगर मियाँ ने चाय बना दी या सर्व कर दिया, पानी दे दिया, तो इसमें तो सुन्नत है, मोहब्बत बढ़ती है। मियाँ ऐसे कर दे तो ये गाड़ी के 2 पिए क्या, एक ही पिया ये, एक टायर है और एक ट्यूब है। एक ट्यूब है, देखो टायर, शायद ये नई बात आ गई है। ये पहले कभी मैंने भी नहीं सुना। तो ये एक ही टायर है, उसी की एक ट्यूब है और एक टायर है। कभी ट्यूब मियाँ है तो कभी टायर मियाँ है, कभी ट्यूब बीवी है तो कभी टायर। मैं ये कही गाड़ी है कि बस एक ही गाड़ी। तो कमांड जो है ना, ये घर के अंदर अगर दोनों मिल के चलें, वाइफ हो। अब मेरे बच्चे माशाल्लाह चारों अच्छी खासी तालीम है। बेटी मेरी इंजीनियर है, MBA कर, मेरा बेटा एक फौज में ऑफिसर है, मेरा बेटा एक फौज में अफसर है, लेफ्टिनेंट है। मेरा 3-4 कोई जितनी भी एजुकेशन है। द अदर डे आई वेंट टू स्कूल, मेरा नवासा उस स्कूल में पढ़ता है, तो कि प्रिंसिपल, और मेरी बेटी भी उस स्कूल में काम करती है, तो उसकी माँ मेरे नवासे की। तो प्रिंसिपल और उसकी टीचर, 2 कोलीग, वो आ गई हमारे पास। हम बच्चे का फर्स्ट डे था, ये 5-7 दिन पहले की बात है। वो आके उन्होंने मेरी बेटी की इतनी तारीफें की कि शी इज़ दिस, शी इज़ दैट। मैं अंदर ही अंदर ना, मुझे पता है कि मेरे अंदर क्या चल रहा था। और साथ मेरी दूसरी बेटी भी थी, उसके बारे में बोली वो प्रिंसिपल। और फिर मेरे उस बेटे के बारे में जो फौज में, उसके बारे में वो जानती थी। मुझे उन टीचर को मैं नहीं जानता था। उन्होंने सारी बात के अंदर, मैंने उन्हें स्ट्रेट वे, मेरे साथ मेरी वाइफ थी, मैंने कहा शी इज़ द वन जिसकी वजह से बच्चे यहाँ पे पहुंचे, क्योंकि घर के अंदर वो है, उसने सारी तार, मैंने तो ला के कमा के गिनती करके हाथ में देता था। मेरा यही काम है, पहले भी था, अभी भी था। तो सारे का सारा बीवी का काम है, घर को बचाना, घर को चलाना, सब कुछ चलाना वो बीवी का काम होता था। फिर उसको अगर कंट्रोल है कमांडर, तो उससे क्या फर्क पड़ता है? सही, लेकिन बाहर से अगर कोई सही होता है, क्योंकि मैं भी इसमें एक और चीज़ इंक्लूड करूँगी कि जो वर्किंग वुमेन्स होती हैं, उन बेचारों को और मतलब उनके ऊपर डबल जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटीज आ जाती हैं, क्योंकि वो घर को भी देख रही होती हैं और टाइम मैनेज करके चल रही हैं। जैसे अभी मुझे मॉर्निंग में
यहाँ आना था, तो मेरी रूटीन जैसे मैं ये तो आर्मी में खैर मेजर साहब है, तो लेकिन हमारे घर में भी यही रूटीन है कि हम अर्ली जितना हो सके हम लोग तकरीबन 10 बजे तक हम सो जाते हैं। अर्ली मॉर्निंग फजर पे मैं उठती हूँ, अपने बच्चों को भी उठाती हूँ, भाई चलो उठो नमाज़ पढ़ो। मेरे हस्बैंड उठते हैं। वो हमारे घर में इतना मैंने इतनी इस कदर रौनक होती है, लगता ही नहीं कि अर्ली मॉर्निंग है। चलें जी, रौनक को मज़ीद जी बिल्कुल इजाफा कर दें। छोटो भाई को कलाम ॿुधूं पाण भला। बिल्कुल बिल्कुल। छा ख्याल आहे तव्हांजो? ख्याल ये बिल्कुल। बिस्मिल्लाह। राजा साहब, बाजू राजा तव्हां भई असां चुपके में वेठा आहियूं। वाह कयो, वाह कयो। साईं पहिरियों त सभिनी तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे सिंध टेलीविज़न ते मौक़ो हेॾो सारो ॾिनो आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजा ॿुधंदड़ तमामु पूरी सिंध में ॻाए चुका आहियां, लेकिन टेलीविज़न चैनल सलाम सिंध तव्हांजो इहे तमामु वॾी ॻाल्हि आहे। साईं साईं वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। वफ़ादार दिल तां लहे की नथो, दगाबाज़ दिल तां लही थो वञे, ख़ुदा जी ख़ुदाईअ में दादन को कंहिंसां ठही थो वञे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। दुनिया सारी दुरंगिया, दुनिया सारी दुरंगिया, वफ़ाईअ जो अखर कोन्हे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। जेके लिबासी ऐं फिरे बि फंद मकर वारा, आहिनि जेके लिबासी ऐं फिरे बि फंद मकर वारा। वणऊं जे करे असां बि पर, वणऊं जे करे असां बि पर, असां वटि को मकर कोन्हे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। दिलि जे एवज़ सिरो तॾहिं बि वेरो आवे तरे। ॾिनोसी दिलि जे एवज़ सिरो तॾहिं बि वेरो आवे तरे। ॿियाईअ जो ॿियल वांगुर, ॿियाईअ जो ॿियल वांगुर, असां वटि को वखर कोन्हे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। मूंखे बस ॾुखो इहो जी आहे, सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे। शेरल न करदा हूँ,
सवेड़ा सटियल हूंदा बेवस शेरल न करदाऊं सवेड़ा सटियल हूंदा सजन जो कमु सबुरु आहे सजन जो कमु सबुरु आहे मगर तो वटि सबुरु कोन्हे मूंखे बस ॾुखो इहो जिया सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे मूंखे बस ॾुखो इहो जिया सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे दुनिया सारी दुरंगिया दुनिया सारी दुरंगिया वफ़ाईअ जो अखर कोन्हे मूंखे बस ॾुखो इहो जिया सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे मूंखे बस ॾुखो इहो जिया सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे हाय 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 मूंखे बस ॾुख इहो ई आहे सच्चीअ दिलि जो क़दुरु कोन्हे पर मूंखे कोई फिक्र कोन्हे पर तो वटि अहिड़ो माण्हू आहे तोखे शुकुर कोन्हे मूंखे ज़रूरत कोन्हे सो नंढड़ी साई वठूं बिल्कुलु था नाज़रीन खेल हलंदासीं हिकिड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ इरशाद जागराणी सदफ बूटो तव्हांजी ख़िदमत में अगेन हाज़िर थींदा तेसि ताईं सलाम से शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी वेलकम भलीकार खुशामदीद भलीकार थी कयां तव्हांखे पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सुन में मौजूद महिमान असां सां गॾु आहिनि एडवोकेट हिम्मत अली शाह खां मां कुझु सवालात करणु चाहींदसि फैमिली जा मसइला मसाइल त हलंदा रहंदा आहिनि कॾहिं ईअं थियो आहे लव कपल तव्हां वटि आया हुजनि ऐं उन्हनि चयो असां शादी करे छॾी आहे असांजा घर वारा आहे जेके असांजे अक्सर त इहे हलंदा रहंदा आहिनि मसइला मसाइल इन्हनि जी कॾहिं हेल्प कई आहे जी रिसेंटली ड्यूरिंग लॉकडाउन अच्छा जी हिकिड़ो कपल आयो कंहिंजे रेफरेंस ते पोइ दोस्त जो कज़न हुयो मूं उनजी शादी कराई अच्छा पोइ इहो हुयो त सिर्फ़ु छोकिरी वारा न पिया मञनि ऐं छोकिरे वारा एग्री हुया पोइ उन्हनि जो सुठो थी वियो ऐं अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे मूं इहा पंहिंजे हिन वकालत में हिकिड़ी शादी कराई आहे अच्छा तव्हां त वकील आहियो मूंखे थोरी हिकिड़ी डाइवोर्स थियण वारी आहे थी वई आहे न थी वई आहे उन ते मां तव्हांजे हिकिड़ो ख़ुलासो पुछणु चाहींदसि जेकॾहिं कोर्ट जी तरफ़ां लेटर अची थो सॉरी कागज़ ठही अची था वञनि ऐं हुनजे अंदरि मतिलबु जेको लेडीस आहे हुन अलॻि साइन करे छॾिया हुनजा जेके ॿ गवाह आहिनि हिकिड़े खां हुन अलॻि कराए छॾिया हिकिड़े खां अलॻि कराए छॾिया लास्ट में जेंट्स जेके हुनजो जेको शोहर आहे हुन साइन कया चारनि जो जॾहिं सिग्नेचर हिकिड़े पेपर ते थी विया जॾहिं कोर्ट में पेपर जमा थिया त कोर्ट जे तरफ़ां त सम्झो तलाक थी वई छा रियल में बि हुनजी डिवोर्स थी या न थी आहे या कोर्ट में जेकॾहिं न जमा कराया हुजनि उन सिर्फ़ु घर में हुन वटि पिया हुजनि उहो सोचींदी शायदि मां 2-3 ॾींहंनि खां पोइ जमा कराए छॾींदमि त अहिड़े तरीक़े सां 4 माण्हू अलॻि जॻह ते हिकिड़े पेपर ते साइन कया आहिनि छा इहा मुमकिन आहे त तलाक थी वई आहे अलॻि जॻह ते तव्हांजो मतिलबु इहो आहे त को किथे आहे को किथे आहे मतिलबु हिकु जॻह ते इकट्ठा न आहिनि थिया जी इस्लाम में चयो वेंदो आहे त 2 गवाहनि जे साम्हूं तलाक ॾिजे ऐं मर्द पंहिंजे मुंहं सां बि चवे लेकिन अहिड़ी कहानी का थी कोन हुजे पहिरियां जेको छोकिरी पंहिंजा साइन करे छॾिया वरी पंहिंजे भाउ खे राज़ी कीअं हुनखां साइन वरिता वरी पंहिंजे माइट खे राज़ी कीअं हुनखां साइन वरितई ऐं उहे कागज़ पंहिंजे हस्बैंड खे मोकिले त तव्हां हाणे हिन ते साइन करे मोकिलियो मूंखे कोर्ट खां लेटर वठिणो आहे केसो वॾो आहे वकील खे सम्झ में ॻाल्हि ॿुधो त औरत खे इहो पावर न आहे औरत खे इहो पावर न आहे त हस्बैंड ॾे माना लेटर मोकिले त मूंखे तलाक ॾियो डाइवोर्स डीड हा खुला थी सघे थी खुला कोर्ट जे थ्रू थींदी आहे उनजी हे जेको कागज़ वग़ैरह जेके तयार थियनि जी इहो छा आहे त तव्हां पहिरियों केस फाइल कंदो तव्हां जी उन में तव्हांखे विटनेस ॾियण जी ज़रूरत न आहे जी उन में सर्विस थींदी सर्विस खां पोइ प्री ट्रायल ते हली वेंदो अगरि प्री ट्रायल में तव्हांजो सेटलमेंट थी वियो ठीकु आहे न त विदिन 30 डेज़ प्री ट्रायल 30 डेज़ जो हूंदो आहे न प्री ट्रायल हूंदो आहे मतिलबु उहो तव्हांखे हिकिड़े कमरे में विहारींदा जज साहिबु तव्हांखे ॿिन्ही वेही सम्झाईंदो त बाबा सुठो कोन्हे इहो अमल जेके तव्हां में जेको आहे सो आहिनि मसलो मसाइल उन्हनि खे थोरा सेटल करे वठो अगरि उनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त ठीकु न त 30 डेज़ विदिन 30 डेज़ चयो न त इहे त कानूनी आफ्टर 30 डेज़ तव्हांजी चयो पए इन वाले सां मां हिकिड़ी मौली साहिब जी तक़रीर ॿुधी पए त उन चयो पए त जेकॾहिं तव्हां हिकु वक़्तु ई
जेकॾहिं पाण चवंदा आहियूं न 3 भेरा जेकी तलाक ॾींदा आहिनि, 3 भेरा चवंदा आहिनि तलाक तलाक तलाक, त जेकॾहिं हिकु वक़्त में जेकॾहिं उहो 3 चकर चवे थो त इहा 3 चकर तलाक न थी, इहो 1 चकर तलाक थी। माना हुनजे लाइ मुंद जी बि, ॾींहं जी बि या टाइम जी बि माना अलॻि अलॻि माना सिचुएशन हुजे। ईअं न आहे त 3 चकर चए, पर उहो माना काउंट हिकिड़ो चकर थींदो। जेकॾहिं ॿिए ॾींहं ते वरी चवे थो या 3 ॾींहं ते चवे थो या शाम जो चवे थो, माना टाइम जेकॾहिं तब्दील आहे त पोइ उहे तलाकूं काउंट थियनि। बाक़ी हिकु भेरो ई जेकॾहिं 3 चकर चए थो तलाक 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 ते तलाक हिकु चकर लॻे खुला हूंदी आहे। पर बहरहाल इहो वॾो हिकिड़ो खुला जे हिसाब सां जेको मां तव्हांजी गुफ़्तगू मां तव्हांखे जेको इहा ॿुधाई आहे, पेपर ते 4 माण्हू अलॻि अलॻि साइन कया आहिनि। ॾिसो उहा डिक्री थींदी आहे, तव्हां केस फाइल कयो, अगरि हस्बैंड अचे थो या नथो अचे, जी नथो अचे, तव्हां नोटिस कंदो, रिसीव कयईं न आयो, माना कोर्ट खे इग्नोर कयईं, पब्लिकेशन तव्हां कराईंदो, उन ते तव्हांखे इग्नोर कयईं, पेस्टिंग थींदी हुनजे दरवाज़े ते, बाबा फलाणो माण्हू तोखां खुला वठणु चाहे थो, तव्हां अगरि तॾहिं बि इग्नोर करे थो त विदिन 30 डेज़ WS ईंदो आहे। WS जेकॾहिं जमा नथो कराए त हुनजो टाइम बार थींदो, एक्स पार्टी डिक्री थी वेंदो, खुला ग्रांट आहे। अच्छा खुर्शीद साहब, मुझे ये बताएं आखिरी लम्हात प्रोग्राम के वैसे भी तो CCPO लाहौर का एक बयान जारी हुआ कि फ़ौज की तरह पुलिस में भी कोर्ट मार्शल होना चाहिए, तो क्या ये मुमकिन है? ये सही सलाह दे रहे हैं, मशवरा सही है, क्या है ये मैं थोड़ा सा पहले इस कोर्ट मैरिज के बारे में थोड़ी सी एक मैसेज देना चाहता हूँ अपनी यंग जनरेशन को। कोर्ट मैरिज एक ऐसी शादी है जैसे तलाक है। तलाक जो है वो हलाल है, मगर अच्छी चीज़ नहीं है ना। कोर्ट मैरिज एक सही चीज़ है मगर अच्छी चीज़ नहीं है। बेस्ट है कि अपने पेरेंट्स की रजामंदी से, माँ बाप की रजामंदी से शादी करें, वरना कोर्ट मैरिज कोई ना सर करें। लेकिन कभी कभी माँ बाप के फैसले नहीं मानते तो ना करें कोर्ट मैरिज, तो शादी माँ बाप के शादी ना करें, कोर्ट मैरिज ना करें ना सर। जबरदस्ती अगर हो जाती तो फिर क्या करें? कैसे जबरदस्ती? कोर्ट मैरिज कैसे जबरदस्ती? तो कोई नहीं करता ना। माँ बाप के फैसले से, अगर उनकी रजामंदी से शादी करते हैं, और लड़की खुद कहती है, हमारे जबकि इस्लाम में जायज़ भी है कि लड़की कह सकती है कि मुझे ये पसंद नहीं है, मुझे नहीं करनी शादी, लेकिन हमारे आजकल के जो पेरेंट्स हैं वो इतना लड़की को फोर्स करते हैं, इतना उसको मजबूर कर देते हैं। हमारी इज्जतें हैं, हमने खानदान को बुलावा दे दिया, सबको पता चल गया, करनी ज़रूरी है, करनी पड़ेगी, फिर लड़की मजबूरन शादी कर लेती है। माँ बाप तो करके खानदान वाले खा खू के चले जाते हैं, लेकिन गुजारनी तो उस बच्ची को होती है ना जिंदगी। वो अपने दिल से तो खुश नहीं है उस फैमिली के साथ। कम बहुत ही ये पहले मैटर हो जाता है। अब अवेयरनेस आ चुकी है कि हर कोई अपने बेटी बहन से पूछता है कि बेटा ये चीज़ मैं करने जा रहा हूँ, तो आप इससे मुतमईन हैं या नहीं? पढ़ी लिखी फैमिलियों में आज भी ऐसा होता है। नहीं, कम हो रहा है पर कम है। देखें ना, ये आप तलाक भी तो हो रही है ना। देखें, मैं तो यही कह रहा हूँ कि तलाक ना हो, मैं यही कह रहा हूँ ना कि तलाक ना हो। तलाक क्यों ना हो कि वो उसके जो होने, उस तलाक के होने के लिए जो आएंगे हालात व वाक़यात, वो वाले नहीं होने चाहिए। उसके पीछे जो हालात व वाक़यात होने के बाद तलाक होती है वो ना हो। इसी तरह मैं कोशिश यही होगी, मैं पेरेंट्स से भी रिक्वेस्ट करता हूँ कि तमाम पेरेंट्स अपने बच्चों को देखें, बच्चों की रजामंदी को। मगर बाज़ औक़ात बच्चे जो होते हैं, यंग जनरेशन नादानी में होती है, तो पेरेंट्स जो होते हैं वो कुछ होते हैं, ठीक है कोई फैमिली मैटर्स है, कोई कुरान के साथ शादी और इस किस्म के, तो वहाँ पे तो ठीक है, मगर फिर भी कोशिश करनी चाहिए कि कोर्ट मैरिज की तरफ कम से कम जाना चाहिए। मैं वही, माँ बाप कभी भी जिंदगी में मैं ये नहीं कह रही कि माँ बाप गलत होते हैं, माँ बाप हमेशा सही होते हैं, हर कदम पे सही होते हैं। उनका गलत फैसला भी हमारे लिए सही साबित होता है कभी ना कभी आगे जाकर। लेकिन कभी कभी ऐसा हो जाता है कि उनकी सख्ती या उनके कुछ फैसले जो ना अपने बच्चों पे थोड़ा भारी पड़ जाते हैं। लेकिन ये माँ बाप को भी थोड़ा बहुत सोचना चाहिए कि बच्चों की राय लेनी जरूरी है। मेजर साहब, उस दिन मैं कोर्ट में बैठा हुआ था, मेरा केस एडमिट होना था, तो डाक पेश होती है। तब जब केस एडमिट होता है तो लड़की को बुलाया जाता है। लड़की को बुलाया और जज साहब ने उससे कुछ सवाल करते हैं, बेटा कहाँ रहती हो, कोर्ट में क्यों आई हो। तो उससे पूछा गया कि आप कहाँ रहती है, तो अब बोलने वाली मैं अपने माँ बाप के साथ रहती हूँ। और आपका निकाह नामा कहाँ है? उसने बोला निकाह नामा हमने कोर्ट मैरिज की थी, 2 मंथ हुए हैं, 2 मंथ कंप्लीट नहीं हुए, कोर्ट में खुला लेने आई है। चले जी, आज का प्रोग्राम ये कोर्ट के चक्कर में चला गया है। तलाक का सिलसिला खत्म होता है, तलाक और जोड़ियां अल्लाह बना कहते हैं। बिल्कुल अपने इख्तिताम पे पहुंचे। आप तीनों मोअज़्ज़िज़ मेहमानों का बहुत शुक्रिया कि आप तशरीफ़ लाए। आख़िर में वेंदे वेंदे वरी तव्हांखे मिठी ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त चॉकलेट ॾाढो ज़बरदस्त आहे यार। मां माना ने हाणे साईं तव्हां महिमान घणा आहियो? 3 महिमान वेॾे असां वटि दॿा 6।
सो कैडबरी डिलाइट आख़िर में खाऊं न वरी पोइ मज़े सां वरी टीवी ते माण्हू ॾिसंदा चवंदा खाइण जो वफ़ाल बि कोन था हलाया सही नमूने पाण खाईंदा खाईंदे ॾिसंदा त उन्हनि जी दिलि बि चवंदी त वञी असां परचेस करे अचूं। त मां चवंदो आहियां त असां खाईंदा अहिड़ा बाक़ाइदा ॿरो ॾींदासीं हिननि खे पर असां जॾहिं वेंदासीं मोकिलाईंदासीं ॾाढो सुठो चॉकलेट आहे मज़ाक पंहिंजी जॻह ते पर सीरियस अंदाज़ में तव्हांखे ॿुधायूं था त ज़ाइको ॾाढो ज़बरदस्त आहे तव्हां टेस्ट करे ॾिसो ॿारनि खे पंहिंजनि खे चॉकलेट जेकॾहिं खाइण जा शौक़ीन ॿार हूंदा ई आहिनि सो उन्हनि खे बि खारायो ऐं 10 रुपए जो आहे वॾो महांगो बि कोन्हे कुझु असां सोचूं त यार इलाही महांगो हूंदो 10 रुपए में जेकॾहिं तव्हांजे वात जी जेका टेस्ट आहे उहा तब्दील थिए थी कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त वात जो ज़ाइको फिको फिको आहे या वात कोड़ो कोड़ो आहे त उन सूरत में बि तव्हां खाई सघो था पर हूअं बि पंहिंजो मिठाण ज़रूरी आहे माना ज़िंदगीअ में शुगर जा मरीज़ आहिनि उहे एहतियात थोरो कनि ईअं बि न आहे सफ़ा ईअं चॉकलेट ॾाढो ज़बरदस्त आहे जो तव्हां खाईंदव त तव्हां चवंदव अञा ॿियो बि रेपर हुजे ॿियो ॿी फारी बि हुजे सिंधीअ में खणी ॻाल्हायां 10 रुपए जी फारी आहे हिकिड़ी सो ॾाढो ज़बरदस्त चॉकलेट आहे कैडबरी वारनि जो कैडबरी वारनि जो चवणु आहे त दिलि जीतो कैडबरी डिलाइट से अगर चाहते हो लाइफ हो फुल ब्राइट तो खा लो कैडबरी डिलाइट। जिंदगी में भर दो खुशियों के रंग जिंदगी में भर दो खुशियों के रंग जीत लो हर दिल कैडबरी डिलाइट के संग। वाह 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 सो कैडबरी डिलाइट जे जायके से दिल जीतना है तो कैडबरी डिलाइट खा के खिला के और फिर दिल जीत लो। वाह 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 कितनी आसान बात लिखी है इसमें अपने इख्तिताम तक पहुंचाएंगे। सो आखिर में वींदे वींदे राजा सुमर साहिब तव्हां खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं सुरीलो सुहिणो तव्हांजी वॾी महिरबानी वॾो मज़ो आयो सची ॻाल्हि इहा आहे थैंक यू तव्हांखे सो अॼु मच फॉर ॿुधोसीं कमिंग उस्ताद मुहर्रम नाज़ विवाह जो निभायो वाह वाह करे छॾियव। जी नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची वियो इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं तेसिताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जेके तव्हां सां मोहबत कंदा आहिनि जिन सां तव्हां प्यार कंदा आहियो सभिनी जो खोड़ सारो ख़्यालु रखंदा पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो ऐं इरशाद जागीरानी खे इजाज़त ॾींदा सिरनि ॾे ख़ैरु हुजे जीअरा हुयासीं त सुभाणे वरी मिलंदासीं तेसीं ताईं मोकिलाणी जीए लतीफ़ जीए मिठी ॿोली अला भाई। सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो